अस्सलामुअलैकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेराण में मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन जिथे बि हूंदा ख़ुशि हूंदा आबाद हूंदा ऐं जीअं त नाज़रीन राति बरसाति थी हुई ऐं कंहिं कंहिं इलाइक़नि में विॼ किरी हुई ऐं इलाही जानवर बि ज़ख़्मी थिया ऐं इंसाननि खे बि नुक़सानु पहुतो ऐं किथे माण्हू इलाही ख़ुशि थिया छाजे करे जो गर्मी जो पद घटि थियो ऐं मां बि इलाही ख़ुशि थियमि छाजे करे जो गर्मी घटि थी ऐं मींहं में इलाही इंजॉय कयो ऐं असांजा इलाही व्यूवर जेके नाज़रीन आहिनि जेके भेणूं भाइर आहिनि उहे बि इलाही ख़ुशि थिया हूंदा ऐं इंजॉय कया हूंदा ऐं मींहं में वेंदा हूंदा। ऐं मां जीअं त नाज़रीन अची रही हुअमि जॾहिं पंहिंजी ऑफिस ॾे त रोड ते रस्ते ते जहिड़ो की भिगा पिया रोड रस्ता ऐं थधिड़ियूं थधिड़ियूं हवाऊं पियूं लॻनि ऐं मूंखे बि इलाही जहिड़ो सुकून पियो अचे त ख़ुदा ताला जी ही ब्लेसिंग जेको मींहुं आहे असां लाइ ही थधिड़ियूं हवाऊं मींहं जे करे ई थियूं आहिनि न त इलाही गर्मी हुई ऐं गर्मी पद इलाही हो इलाही गर्मी पई थिए। ऐं ॿियो त जिते किथे असांजा सिंधी मिठा मारूअड़ा ख़ुशि थिया आहिनि मींहं जे करे त किथे हू ॾुखियल बि आहिनि इन करे जो इंसाननि ऐं माल खे इलाही विझ जे करे नुक़सानु थियो आहे। ऐं मां जीअं हिते अचां पई नाज़रीन सुबुह जो त मूंखे इलाही ख़ुशी पई थिए छो जो मां पंहिंजे स्टूडियो में अचां पई मेहराण ऑफिस जो जेको आहे सुबुह मेहराण जे प्रोग्राम में त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे मां ईंदी आहियां त जहिड़ी हिकिड़ी नंढड़ी सिंध हुजे आसपास जो माहौल ही तव्हां ॾिसो जहिड़ो थो लॻे नंढड़ी सिंध पई लॻे जहिड़ी ऐं मूंखे इलाही इत्साह पियो अचे ऐं मूंखे इलाही मज़ो पियो अचे। ऐं जीअं त नाज़रीन हाणे हलूं था पाण जंहिं सुबुह मेहराण प्रोग्राम में ताउन कयो आहे उन प्रोडक्ट्स ज़ीरा प्लस जेके आहिनि हर चांहि में प्लस। ऐं ॿियो असांजे प्रोग्राम में जेको ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश जेको स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह जीअं अॼु बि हिकु ख़ूबसूरत गेस्ट गॾु आहे जेको असांजे प्रोग्राम खे चारि चंड लॻाए छॾींदो आहे ऐं असांजे सुबुह मेहराण जे प्रोग्राम जे मंच खे ख़ूबसूरत करे छॾींदो आहे। पाण आहे डॉक्टर साइमा कलसूम बबर पाण PhD होल्डर आहिनि ऐं असिस्टेंट प्रोफेसर टंडोजाम आहिनि। त मां मैडम खां पुछंदसि त मैडम जॾहिं तव्हां टंडोजाम मां अचो पिया त तव्हांखे कीअं पियो महसूसु थिए उतां जूं थधिड़ियूं हवाऊं या कुझु ॿुधायो जीअं बरसाति थी आहे तव्हांखे कीअं सुबुह असरु थियो या कीअं तव्हांखे महसूसु पियो थिए या थधि पई लॻे गर्मी कुझु हिन जे बारे में। महिरबानी सदफ़ सभिनी खां अॻु में अस्सलाम वालेकुम ऐं अस्सलाम वालेकुम असांजे सभिनी सिंध वासियुनि खे। अलाह साईं जी रहमत चइबो आहे मींहं खे ऐं मींहुं जीअं त हाणे तमामु असांखे सिकाए शुरू थियो आहे जीअं त असां जुलाई जे हिकिड़े अहिड़े हॉट स्पेल मां गुज़रिया आहियूं जेको सिंध में दुनिया जो सभ खां गरम तरीन महीनो 21 जुलाई सभ खां गरम तरीन ॾींहुं सॼी दुनिया में अञो वियो ऐं तव्हां ॾिठो हूंदो त गर्मीअ खां वधीक असां वटि जेका नमी हुई जंहिंखे असां चऊं था सफोकेशन थी वई ह्यूमिडिटी मॉइस्चर लेवल उहा तमामु घणी वधी वई हुई ऐं इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभु माहौलियाती तब्दीलीअ जा असरात आहिनि। असांजो जेके मॉनसून बरसातूं हूंदियूं हुयूं उहे जून खां शुरू थी वेंदियूं हुयूं जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं ऐं बेतहाशा वसंदियूं हुयूं तमामु घणी ख़ुशी थींदी हुई पाणी बेतहाशा ईंदो ॾिठो हूंदो त 120 मिलीमीटर ताईं बि बरसाति थींदी हुई। हाणे इहो आहे जो सिकाए वसे थी त ख़ुशी बि उन हद जी थिए थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका हुबकार उथे थी उन मिटीअ मां उहा हुबकार तव्हांखे कंहिं ॿी जॻह ते कोन मिलंदी। पंहिंजी सिंध मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा हुबकार तमामु घणी अट्रेक्टिव हूंदी आहे ऐं मींहं जो हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजो ई लुत्फ़ आहे पंहिंजी ख़ुशबू आहे पंहिंजी हुबकार आहे। टंडोजाम त आहे बि ख़ूबसूरत शहर जहिड़ो सावक ऐं वणकारी वारो शहर आहे। बिल्कुलु असल में टंडोजाम खे असां सिंध जो जन्नत नज़ीर बि चवंदा आहियूं। सावाण घणी आहे बाग़ात आहिनि फ़सुल इलाही सारा असां पोखींदा आहियूं त हर तरफ़ असांखे जेको आहे न सावक नज़र ईंदी आहे जीअं मींहुं वसंदो आहे ऐं उहा हुबकार बि जीअं मूं तव्हांखे चयो त उहा हुबकार बि इलाही यूनिक हूंदी आहे। असांखे जेको लुत्फ़ ईंदो आहे उन हुबकार खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे सींघी करे ऐं असल में जेके मींहं जा जेके ॿिए सिलसिला शुरू था थियनि उहे पंहिंजी जाइ ते पर हिकिड़ो लुत्फ़ जेको आहे उहो उनखे असां बयानु करण खां ज़ाहिरी ॻाल्हि आहे आरी आहियूं असां नथा बयानु करे सघूं। जी मैडम जेको ही वण आहिनि ही सावक आहे वण कीअं छो ज़रूरी आहिनि छा लाइ कुझु इन ते इहो ॾिसो त हाणे असां जीअं इनखे शुरूआति वठूं असां इंग्लिश में 2 लफ़्ज़ हूंदा आहिनि हिकिड़ा क्लाइमेट ऐं ॿियो वेदर जंहिंखे असां सिंधीअ में चई था सघूं त हिकिड़ो मौसम ऐं ॿियो आबो हवा इन्हनि में इलाही सारो फ़र्क़ु आहे न। हाणे जेको क्लाइमेट आहे
उहो ईअं सम्झो त हिकिड़ो लॉन्ग ड्यूरेशन स्पेल आहे, मतिलबु हिकिड़ो अणखत जीअं साल में उहो वञी तब्दील थींदो आहे। पर मौसम जेको आहे, मौसम तव्हांजो शॉर्ट ड्यूरेशन स्पेल आहे। जीअं मींहं था वसनि, अॼु मींहोंकी आहे, अॼु जेका आहे सा वधीक हवा हली आहे, अॼु घणी तपिश आहे, इन खे असां मौसम चऊं था। ऐं मौसम ईअं तब्दील थींदो आहे जीअं मिंटनि खां, कलाकनि खां, ॾींहंनि ताईं। पर जेको क्लाइमेट आहे, जेका आबो हवा आहे, उहा सालनि खां पोइ वञी तब्दील थींदी आहे। त हाणे इन जो जेको असरु थियो आहे न, ई वेदर जा डिफरेंट, उहो वञी क्लाइमेट ते थियो आहे। त तव्हां हाणे ॿुधो हूंदो ग्लोबल वार्मिंग अचे पई, ठीकु आहे न, हीट वेव्स केॾा वधी विया आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इन्हनि जो कुझु त असरात इहे आहिनि जो असां जीअं चइबो आहे वणोकी न प्लांटेशन, उहा असांजी इलाही घटिजी वई आहे प्रैक्टिस। नंढे लाइ त ईअं बि हूंदो त निम जा नंढा जेके निमूरियूं हूंदियूं ईअं स्प्रेड कंदा हुआसीं, किथे किथे पाणी फुटी वेंदियूं हुयूं, छो त पाणी घणा वसंदा, मींहं घणा वसंदा त पाणीअ सां हू डिस्ट्रीब्यूट थी वेंदियूं अलॻि अलॻि जॻहियुनि ते। त असां प्लांटेशन इलाही घटाए छॾी आहे, मतिलबु असांखे उन तरफ़ ज़ाहिरी ॻाल्हि आहे घणो सोचणु खपे त असांजी मेन प्रैक्टिस जेका आहे न उहा प्लांटेशन हुअणु खपे। छो त असांखे जेके हीअ वणकारी आहे, इहे सिर्फ़ु जेको आहे कार्बन डाइऑक्साइड नथा एक्सप्लॉइट कनि, पर इहे ऑक्सीजन जेका आहे न इंसाननि खे मुहैया था कनि, जेका फ्री ऑफ कॉस्ट आहे। हा मैडम, इन करे चयो थो वञे न त भई वण लॻायो, हर को पंहिंजे हिसे जो वण लॻाए। वणकारी मां बि चवंदमि सभिनी खे, पंहिंजे सिंध वासियुनि खे, त महिरबानी करे वणकारी जी तरफ़ तमामु घणो जेको हिकिड़ो सीरियस स्टेप आहे न उहो फॉरवर्ड कनि ऐं वणकारीअ खे पंहिंजी मेन ऐं नॉर्मल प्रैक्टिस बणाइनि, त जीअं असांजी जेका ही ग्लोबल वार्मिंग आहे उन सां असांखे थोरो घणो रिलीफ मिले, त असां उन जी तरफ़ घणो जेको आहे सो तवजो ॾियूं। त प्लांटेशन तमामु ज़रूरी आहे, बिल्कुलु ज़रूरी आहे। जी हा। हा, त असां पंहिंजे ॾिसंदड़नि जेके नाज़रीन उन्हनि खे चऊं था त भई तव्हां बि वण पोखियो, हर को पंहिंजे हिसे जो वण पोखे। ईअं न त भई हीअ वण असांजी हे उमिरि आहे त हीअ अलाए कॾहिं वॾो थिए, न, हीअ तव्हां पंहिंजी ईंदड़ जनरेशन लाइ वण पोखींदो, वणकारी कयो। ऐं मैडम तव्हां ॾिसो पिया त हिकिड़े पासे वण ही कटिया था वञनि ऐं ॿिए पासे असां चऊं था त भई वण पोखियो, वणकारी कयो, पोइ हीअ केतिरो नुक़सानकार आहे, असांजी नुक़सानकार आहे जेका वण जी कटाई पई थिए। जी 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 ॾिसो, हिनखे असां डिफॉरेस्टेशन चवंदा आहियूं। असां तव्हांखे शायदि यादि हुजे न हुजे, हितां असां जॾहिं पंहिंजो नेशनल हाईवे खां वेंदा हुआसीं त असांजा हिकिड़ा ॿेलनि जा सॼा सिलसिला शुरू थींदा हुया। उहे ॿेला कटिजी विया, उन खां पोइ तव्हां पाण ॾिठो हूंदो न लास्ट 2 डेकेड्स में त केतिरी गर्मीअ जे पद में जेको आहे सो इज़ाफ़ो थियो आहे। हाणे मां सदफ़ हिते हिकिड़ी ॻाल्हि एड कंदमि त असांजूं जेके प्रैक्टिसिस आहिनि न त उन्हनि में असांखे ख़ासि तर के जेके असांजी लोकल प्रैक्टिसिस आहिनि उन्हनि खे न विसारणु खपे। पहिरीं त मां इहा ॻाल्हि बि अर्ज कंदमि, सभिनी पंहिंजे सिंध वासियुनि खे चवंदमि त महिरबानी करे जेके असांजा लोकल जेके ट्री प्लांटेशन, मिसाल जे तौर ते निम थी, टाली जो वण ई तव्हांखे हाणे नज़र न ईंदो। असां नंढा हूंदा हुआसीं, टालियूं हूंदियूं, निमूं हूंदियूं, ठीकु आहे न। हाणे तव्हांखे कोनो कार्पस नज़र ईंदा, जिते किथे जेके हाइब्रिड ट्रीज़ आहिनि उहे नज़र ईंदा। उन्हनि जो हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट आहे असांजे क्लाइमेट ते। ॾिसो न, हर शइ अलाह ताला पंहिंजे हिकिड़े महदूद सर्किल में मख़सूस मुख़्तस करे रखी आहे। उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां उनजो माहौल तब्दील कंदा त उहा तव्हांखे उहे नेगेटिव जेके इम्पैक्ट्स ॾींदी। सो कोशिशि कजे त जेके कुदरती शयूं आहिनि ऐं जेके असां चऊं था देसी तरीक़ा आहिनि उन्हनि खे असां न विसारियूं। पंहिंजा उहे वण पोखियूं जिन मां असांखे थधिकार मिले। निम जा वण पोखियो, ॿेला न कटियो, ठीकु आहे, टालियूं पोखियो। असां बरसीम ॾिसंदा हुआसीं, जंतर ॾिसंदा हुआसीं पोखबो टंडो जाम में। हाणे उहे बि नथा पोखजनि। उन्हनि जा ॾिसो इलाही सारा फ़ाइदा आहिनि, न सिर्फ़ु ज़मीन खे पर तव्हांजे सॼे एटमॉस्फेयर खे। त मैडम पाण जी ॻाल्हि हली त ही जेको वण कटनि पिया आहे, जी जी, डिफॉरेस्टेशन जी तरफ़, उनजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु वॾो इम्पैक्ट आहे। ॾिसो न, वण न सिर्फ़ु तव्हांजे सैलाबनि खे झलींदा आहिनि, तव्हांजा जेके हाणे ॿोॾि थी अचे, सैलाब था अचनि, जंहिंखे असां चवंदा आहियूं अर्बन फ्लड्स। अॼुकल्ह घणा खां घणा अर्बन फ्लड्स जेके वधीक जेको हॉट स्पेस ऐं टॉपिक आहे, उनखे तव्हां ॾिसो त हाणे जेकॾहिं तव्हां उहे कटे छॾिया त पहिरीं ॻाल्हि त मिटी जेका आहे उनखे बि नुक़सानु पहुतो, तव्हांजे माहौलियात खे बि नुक़सानु पहुतो। ऐं उनखां वॾी ॻाल्हि इहा थी जो जेके तव्हांजी ॿोॾि अचे थी न, उन में उहो थोरो घणो रिज़िस्ट कंदा हुआ। ऐं उहा ॿोॾि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते को बैरियर न आहे, उहो बिला बैरियर जे, बिला कंहिं रोक टोक जे ऐं आबादियुनि जी तरफ़ हली थी वञे। इलाही सारा नुक़सान आहिनि। ॾिसो न, आबो हवा जो तब्दील थियणु सिर्फ़ु
इन ॻाल्हि ते नाहे त ही माहौलियाती नुक़सान खे थी मतिलबु पहुचाए, पर इहे तव्हांजे फ्यूचर जा जेके आहिनि न उन में फूड सिक्योरिटी बि अची थी वञे तव्हांजी, ठीकु आहे। ऐं पोइ सॼो आख़िर में ईअं थींदो जो ही ग्लोबल वार्मिंग न ग्लोबल वार थी वेंदी, ठीकु आहे न। त उन खे असांखे ओवरकम करण लाइ जीअं तव्हां चयो डिफॉरेस्टेशन, ॿी तव्हांजी ॻाल्हि त ॿेला त कटिजी वियासीं, कटिजी विया, ॿी अर्बनाइज़ेशन। तव्हां इहो हाणे ॾिसो त हर ज़रई ज़मीन ते प्लॉटिंग पई थिए, ठीकु आहे। इहो असां हर फोरम ते इहो सुवालु उथारींदा आहियूं त जेका ज़रई ज़मीन आहे उन खे महिरबानी करे ज़राअत लाइ मुख़्तस कयो, उन ते प्लॉटिंग न कयो। सोसाइटीज़ पियूं ठहनि, सभ खां ज़रख़ेज़ ज़मीनुनि ते सोसाइटीज़ वेठियूं ठहनि, त तव्हां लॉन्ग टर्म में फ्यूचर में छा था एक्सपेक्ट कयो पंहिंजी सॉइल खां, त तव्हांजी फूड जेका सिक्योरिटी आहे उहा कीअं सेफ थींदी, उहा नथी थी सघे न। तव्हां अर्बनाइज़ेशन खे कंट्रोल कयो। पॉलिसी असांजी गवर्नमेंट ऑफ सिंध माशाल्लाह सां पॉलिसी मेकिंग में तमामु घणी पीक ते आहे ॿियनि सूबनि खां। असांजी पॉलिसीज़ ठहियल आहिनि, पर असां हर जॻह ते इहो ई चवंदा आहियूं त इम्पोज़ करायूं वञनि पॉलिसीज़, उन्हनि खे जेको आहे सो प्रैक्टिस कराई वञे, त एटलीस्ट अर्बनाइज़ेशन जेका आहे उन ते कंट्रोल करे सघिजे। या असां हाणे बि हिकिड़ी ट्रेनिंग अटेंड कई हुईसीं, त उन में बि असां इहो डिस्कस पिया कयूं त असां लॉन्गिट्यूडनल बिल्डिंग्स जी तरफ़ वञूं बजाए इन जे असां लेटिट्यूडनल बिल्डिंग्स जी तरफ़ वञूं, ठीकु आहे न। लेटिट्यूडनल वधीक स्पेस विलारींदी, पर हीअं जेकॾहिं लॉन्गिट्यूडनल फ्लैट्स था ठाहियूं मथे मथे त उहे घटि घटि जॻहियूं विलारींदा न। त इन्हनि ते असांखे वधीक सोचणु खपे त ज़राअत जेका आहे उन खे असां हमेशह इन टच रखूं, उन खे असां ईअं जेको आहे यतीमनि वारो सुलूक न कयूं त बहितर आहे। हा, त असांजा जेके नाज़रीन ॿुधी रहिया आहिनि त उहे बि ॿुधनि त भई जेके ॿेला था उन्हनि में कटिंग थी थिए वणनि जी, इहो नुक़सानकार आहे, हानिकार आहे असांजी धरतीअ लाइ, छो जो पोइ वार्मिंग इलाही थी थिए। हाणे ॾिसो केतिरी गर्मी जो पद केतिरो हो। ऐं हा, त मैडम वरी पाण मिलूं था। हींअर थियो आहे असांजे ब्रेक जो टाइम, उन खां अॻु में जंहिं असां सां असां सां ताउन कयो आहे उहा आहे ज़ीरा प्लस, हर चांहि लाइ आहिनि प्लस। ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सां जंहिं ताउन कयो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिंजो नालो स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश आहे, जेको जिल्द खे करे अहिड़ो जहिड़ो शीशो। त नाज़रीन हाणे था हलूं असां ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन। मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ख़ुशि आमदीद चवां थी। उमेद आहे त तव्हां इंतज़ारु कंदा हूंदा असांजे अचण जो, ऐं तव्हांजो इंतज़ारु उहो ख़तमु थियो, असांजी ब्रेक ख़तमु थी ऐं मां अची वियमि। ऐं नाज़रीन मां तव्हांखे चवंदी हलां त तव्हां ख़्वाब ॾिसो, ख़्वाब नंढा न ख़्वाब वॾा ॾिसो, ऐं ख़्वाब ज़रूरु पूरा थींदा आहिनि। ऐं तव्हां इमेजिनेशन बि कयो, छाजे करे जो जेके असांजा वॾा साइंटिस्ट थी गुज़रिया आहिनि, वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि, उन इमेजिनेशन कई हुई। ऐं जॾहिं असां इमेजिनेशन उन्हनि कई त पोइ वरी उन्हनि खे पूरे करण लाइ उन्हनि खे पूरे करण लाइ पोइ उहो कुझु कयनि जेको हुननि इमेजिनेशन कयो, इमेजिन कयो पंहिंजे दिमाग़ में। ऐं तव्हां बि ईअं कयो ऐं तव्हां शयूं इमेजिन कयो ऐं पोइ वरी उनखे पूरे करण लाइ एक्सपेरिमेंट कयो। ऐं ख़्वाब वॾा ॾिसो ऐं पूरा करण वारो त मुंहिंजो ख़ुदा आहे ऐं उनजी ज़ात वॾी आहे ऐं उहो ज़रूरु ख़्वाब पूरा कंदो। नाज़रीन हाणे असां हलूं पंहिंजे महिमान तरफ़। ख़ुशि आमदीद मैडम। महिरबानी। हा मैडम, पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी रही हुई जिथे असां ख़तमु कई ऐं उते ई असां कंटिन्यू कयूं था। सो मैडम ॿुधायो, जेको असां वण चऊं पिया त कटिजनि था पिया ही ॿेलनि में, त उहो हानिकार आहिनि असांजे ज़मीन लाइ। ऐं किथे वरी सरसब्ज़ जेको असां हींअर ॻाल्हि कई त भई प्लाटिंग पई थिए, ईअं पई थिए, सो उन ते वरी तव्हां दुबारा ॿीहर अचो। तव्हां ॾिसो, असां ॻाल्हायूं पिया ओवरऑल माहौलियाती तब्दीलीअ जे हिसाब सां। सो माहौलियाती तब्दीलीअ जा जेके असरात आहिनि उहे डायरेक्टली ऐं इनडायरेक्टली ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां अशरफुल मखलूक़ात इंसानियत ते, जी हा, इंसानियत जी तरफ़ अची रहिया आहिनि। ऐं उहे जेके आहिनि से जीअं असां हाणे पहिरीं ॻाल्हि कईसीं प्लांटेशन जी, उन खां अलावा जेके असांजा मयर्स आहिनि उन्हनि ते बि असांखे गौर करणु खपे। पहिरीं ॻाल्हि ॾिसो त असां हाणे इहो ॿुधो हूंदो हर फोरम ते त पाकिस्तान जेको आहे सो कार्बन इमिशन जे हिसाब सां, जेका कार्बन जी जेका इमिशन आहे उन जे हिसाब सां पाकिस्तान कंहिं टॉप रैंकिंग में नथो अचे। पर पोइ बि असां माहौलियाती तब्दीलीअ जी ज़द में सभिनी मुल्कनि खां वधीक पिया अचूं ऐं उहो असां जेको एविडेंस असां पाण आहियूं, ॾिसूं पिया, पंहिंजी अखियुनि सां विटनेसिस आहियूं। त इन जो असां ॾिसो, अलाह साईं हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो जेको आहे सर्कल रखियो आहे।
जंहिंखे असां चवंदा आहियूं पाणीअ जो जेको सॼो फेरो आहे न वाटर साइकिल, उहो ईअं आहे त जेतिरो पाणी माहौलियात में मौजूदु आहे, चाहे उहो बर्फ़ जी सूरत में हुजे, चाहे समुंड हुजे, चाहे दरिया हुजनि, ढंढूं हुजनि, नहरूं हुजनि, उहो सॼो पाणी न ई वधंदो न ई घटिजंदो। हिकिड़ो वाटर साइकिल आहे। वाटर साइकिल मीन्स उहो रोटेट करे वापसि उन जॻह ते अची वेंदो। त हाणे असां जेको ॻाल्हि कयूं था पाकिस्तान जी, त असां पाकिस्तान जेको असांजो मुल्क आहे, जॾहिं त असां ॾिसूं था चाइना सभिनी खां वधीक कार्बन एमिशन में आहे, अमेरिका आहे, इंडिया आहे, उन खां अलावा टॉप 10 कंट्रीज़ में असांजो मुल्क कंहिं रैंक में न पियो अचे, पर पोइ बि असांखे असरात सभिनी खां वधीक जेके आहिनि से बर्दाश्त करणा था पवनि। त जीअं मां ॻाल्हि कई वाटर साइकिल जी, त एटमॉस्फेयर में जेतिरो पाणी मौजूदु आहे उहो फिरी घिरी तव्हांखे ओतिरो ई उन ई मिक़दार में वापसि मिलंदो। हाणे असां ग्लोबल वार्मिंग ते था अचूं। साइंसदान चवनि था जेकॾहिं 1 डिग्री सेल्सियस, असां त माना 3-4 डिग्रीज़ जो सोचे बि नथा सघूं, जेकॾहिं 1 डिग्री सेल्सियस तव्हांजो टेम्परेचर गर्मी पद वधे थो त पोइ तव्हांखे तक़रीबन 10% नमी वधी वेंदी हवा में। ऐं हाणे ॾिसो जेकॾहिं 10% नमी वधी वेंदी त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे वार्म जेका एयर आहे उहो पाण में टकराव करे ह्यूमिडिटी वधी वेंदी हवा में, ऐं उहो तव्हांखे गर्मीअ जी सूरत में बर्दाश्त करिणो पवंदो। ऐं उहो पोइ अल्टरनेटिवली जेके तमामु घणियूं बारिशूं आहिनि, बरसातूं आहिनि, उन जो इहो नतीजो थींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हाणे असांजो मुल्क असां ॻाल्हि कईसीं त आख़िर छो थो ज़द में अचे, छो त असां आहियूं हिमालय रेंज में, असां वटि आहिनि सभिनी खां वॾा ग्लेशियर्स, जेके बर्फ़ जेका असांजी पिघलणु शुरू थी वई आहे। जॾहिं उहा पिघलणु शुरू थी वई आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा पिघिरबी त उहा वाटर वेपर जी सूरत में माहौल जी तरफ़ वापसि वेंदी, ऐं उहा मींहं जी सूरत में ज़मीन जी तरफ़ वापसि ईंदी, जेका ॻाल्हि मूं वाटर साइकिल जी कई। इन करे तव्हां ॾिठो हूंदो हेवी रेन्स पिया थियनि अॼुकल्ह, जेको ही लास्ट डेकेड आहिनि, मींहं मतिलबु उन्हनि जी जेका स्पीड आहे उहा अनप्रेडिक्टेबल आहे। असां बाज़ औक़ात भले 25 मिंट थो अचे, 30 मिंट, 40 मिंट, पर उहो सीक्वेंस में ईअं थो वसे जीअं बाक़ाइदा कोई वसाए वेठो न उन जी स्पीड में का कमी थी अचे, न जेको आहे सो वधि घटाण थी अचे। त इहे शयूं जेके आहिनि से ऑब्वियसली असां जीअं हाणे ॻाल्हि कयूंसीं एंटार्कटिका जा जेके ग्लेशियर्स आहिनि उहे बि मेल्ट थियणु शुरू थी विया आहिनि। थधे में थधो, माना दुनिया जो थधे में थधो इलाइक़ो। पोइ असां ॻाल्हि कईसीं ग्रीनलैंड जी। ग्रीनलैंड बि ॿियों नंबर थधे में थधो इलाइक़ो आहे दुनिया जो, उहो बि उते बि बर्फ़ पिघलणु शुरू थी वई आहे। हाणे जॾहिं बर्फ़ चारो तरफ़ खां पिघलणु शुरू थी वेंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ई जीअं तव्हांखे मां ॿुधायो त बुखारात जी सूरत में माहौल जी तरफ़ वापसि वेंदा ऐं उतां मींहं वसणु शुरू थींदा, जेके असां कंट्रोल न करे सघंदासीं। इन फ्यूचर असांखे अञा वधीक, जंहिंखे असां कैटास्ट्रॉफिक रेंज चवंदा आहियूं साइंटिफिक टर्म में, जेके कंट्रोल न करे सघंदासीं। मैडम जेके ईंदड़ साल आहिनि जेके असांजा उहे ख़ुश्क साली ऐं सैलाब जा साल। जी हा, बिल्कुलु 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 इहा ई ॻाल्हि असां कयूं पिया त जीअं हाणे असां वाटर साइकिल जी ॻाल्हि कईसीं। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजो मुल्क जीअं असां चवणु न खपे, पर तरक़ी पज़ीर मुल्कनि में थो अचे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अंडर डेवलप्ड कंट्रीज़ में आहे। हूअं त असां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताईं जी हर नेमत सां असांजे मुल्क खे अलाह साईं नवाज़ियो आहे। असां वटि मौसम आहिनि, असां वटि फ़सुल आहिनि, असां वटि बाग़ात आहिनि, मेवाजात आहिनि। त असां जेतिरो बि रब साईं जो शुक्र अदा कयूं ओतिरो घटि आहे। अल्हम्दुलिल्लाह हिकु मुकमल ज़रई मुल्क जंहिंखे चइजे उहो आहे। हाणे ॻाल्हि कईसीं असां जीअं कयूं पिया त भई आख़िर अहिड़ियुनि सूरत हाल में जेको ख़ुश्क साली जी तरफ़ पई वञे या अर्बन फ्लड्स जी तरफ़, उन्हनि खे असां कीअं कंट्रोल कयूं। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजे हथ वस में न हूंदियूं आहिनि, उहे असां जीअं चऊं न बियॉन्ड अ रेंज, त उनखे असां कंट्रोल नथा करे सघूं। हा, असां अल्टरनेटिव वेज़ कहिड़ा अपनायूं जो असां आख़िरकार इंसानियत खे थोरो तहफ़ुज़ या महफ़ूज़ करे सघूं। सो उन जे लाइ इहो ई आहे त असां बीइंग अ पाकिस्तानी, असांजी जेका गवर्नमेंट आहे उनजो इहो रोल थो ठहे त उहे जीअं चइबो आहे न वार्निंग सिस्टम्स,
जीअं पाण वटि उतर में लास्ट टाइम जेको आहे सो ॿोॾ आई ऐं असां माण्हुनि खे मोटिवेट करण जी कोशिशि कईसीं त बाबा तव्हां पंहिंजूं जॻहियूं छॾे वञो त इलाहिनि छॾियूं ऐं इलाहिनि न छॾियूं तव्हां ॾिठो त जिन न छॾियूं त उन तव्हां नतीजा बि ॾिठा त असांखे तमामु माली जानी ऐं हर लिहाज़ सां जेको नुक़सानु थियो उहो असांखे बर्दाश्त करिणो पियो ऐं इन्हनि शयुनि ते थोरो असांखे अर्ज करणु खपे असांजी जेका आवाम आहे उनखे मोटिवेट करणु खपे त तव्हां इन्हनि वार्निंग सिस्टम्स खे थोरो सो सम्झो इनशाला ॾुखियो वक़्तु हर कंहिं ते ईंदो आहे पर उन खे ओवरकम बि करे वठिबो आहे वक़्ती तौर ते उहे जॻहियूं छॾे ॾिजनि त बहितर आहे उन खां पोइ अची करे तव्हां पंहिंजी जेकी बि कार वहिंवार आहे ॿुधंदड़ जेके नाज़रीन आहिनि उहे ॿुधी रहिया हूंदा जी हा जेको तव्हां ही चओ पिया असांजे प्रोग्राम जे तवसुल सां वक़्ती तौर ते ॿोॾूं अचनि थियूं त हू जॻहियूं छॾे ॾियनि बिल्कुलु बिल्कुलु सदफ़ मां इहो बि चवंदमि त ॻाल्हियुनि खे थोरो सो असां पॉज़िटिवली सम्झूं ठीकु आहे न असां ताउन कयूं पंहिंजी हुकूमत सां बि ताउन कयूं जेकॾहिं उहे चवनि था त हिकिड़ी ख़तरनाक ॿोॾ अचण वारी आहे त मोस्ट प्रोबेबली उहा पहुची चुकी हूंदी त तव्हां जेकॾहिं इवेक्यूएट कयो माण्हुनि खे उतां कढो ऐं जीअं थींदो हुयो इवन ही ॿोॾ त अॼु जो सिलसिलो न आहे हाणे खणी एक्सट्रीम ते थियूं अचनि पर लास्ट डेकेड में बि ईंदियूं हुयूं ऐं तव्हां ॾिसंदा हुआ स्कूल जूं मोकलूं थी वेंदियूं हुयूं स्कूलनि में इलाही सारा पनाहगीर अची पनाह वठंदा हुया ऐं जीअं मौसम बहितर थी वेंदा हुआ वापसि हलिया वेंदा हुआ ॿी जीअं हाणे असां वणकारी जी ॻाल्हि कईसीं ठीकु आहे न वणकारी महिरबानी करे इनखे चवंदा आहिनि त डू प्रैक्टिस हाणे असां चयोसीं त हर को इहो पियो अर्ज करे त असांजी योम आज़ादी अचण वारी आहे 14 अगस्त ते महिरबानी करे मां हिकु ॿूटो न चवंदमि मां चवंदमि 10 ॿूटा लॻायो ऐं को महांगा न आहिनि तव्हांखे 5 रुपया 10 रुपया 20 रुपया में हर चकी मिली थी वञे निम जी मां त वरी चवंदमि निम लॻायो असांजो हिकिड़ो पोयम हूंदो नाएं दर्जे में पढ़ंदासीं नीम ट्री ठीकु आहे न उन में हूंदो त नीम ट्रीअ जा जेके फ़ाइदा हूंदा उहे केॾे बहितरीन तरीक़े सां उहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जेको आहे सो एलोबरेट कंदो हो त स्कॉचिंग सड़ंदड़ जेके शुआऊं आहिनि सिज जूं उन खां कीअं थो जेको आहे नीम ट्री बचाए त निम जा वण मां पाण बि अल्हम्दुलिल्लाह 2 जेके आहिनि से लॻाए चुकी आहियां माशाअल्लाह ग्रोन अप बि थी विया आहिनि ऐं असांजो हिकिड़ो ॿियो सबक़ु हूंदो ॿियनि काण जीअण नंढे लाइ 3 दर्जे में हूंदो त हिकु वॾो बुज़ुर्ग जेको आहे वण लॻाईंदो अंब जो ऐं ॿार पुछंदो हुउसि त ॾाॾा इहो अंब ॾींदो ऐं तूं खाईंदे त उहो चवंदो बाबा मां न खाईंदुमि त अॻियां को ॿियो खाईंदो सो असांखे ॿियनि लाइ बि सोचणु खपे असांजो पंहिंजो मुल्क आहे असांजो पंहिंजो सूबो आहे ऐं महिरबानी कजो वणकारी लाज़मी कजो ऐं इनखे डू प्रैक्टिस कयो त ही सिर्फ़ु तव्हांखे कार्बन नथो ॾिए पर ही ऑक्सीजन था ॾियनि वण तव्हांखे तव्हां कार्बन ॾिसो न कार्बन इमिट थिए थी पर कार्बन खे बि उन तरीक़े सां असांखे संभालण जी बि ज़रूरत आहे न सो इन्हनि शयुनि खे असांखे ओवरकम करणु खपे असां इन्हनि शयुनि खे तवजा जेका आहे न उहो तमामु घणी ज़रूरी आहे थैंक यू महिरबानी नाज़रीन तव्हां ॿुधियो मैडम खां त भई तव्हां सिर्फ़ु पंहिंजे लाइ न जियो ॿियनि खां बि जीअण सिखो ऐं जीअं मैडम वणकारी जे बारे में ॿुधायो त भई तव्हां वण लॻायो हिकिड़ो यानी पोड़ो भाई हूंदो को सबक़ जे बारे में ॿुधायो त हू वण पियो पोखे ऐं हू जेके हुनजी ईंदड़ जनरेशन उहे यानी वणनि मां माना लाभ या फ़ाइदो हासिल कंदी ऐं ईअं ई तव्हां बि ॿियनि खां जीअण सिखो ऐं तव्हां बि वण पोखियो वणकारी कयो जीअं त असांजी ज़मीन लाइ इलाही बहितर आहे असांजे माण्हुनि लाइ बहितर आहे ऐं नाज़रीन हाणे तो थिए ब्रेक जो टाइम असां ब्रेक खां अॻु में जंहिं असां सां ताउन कयो आहे असां उन्हनि जो नालो वठंदा हलूं असां सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस वारनि जेको आहे हर चांहि में प्लस ऐं ॿियो नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेराण सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो शीशे जहिड़ी जिल्द स्किन वाइट मिल्क फेस वॉश सां स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो ऐं प्रोडक्ट इलाही सस्ती आहे कोरिया जी आहे कोरिया जी ॿियूं प्रोडक्ट इलाही महांगियूं आहिनि पर ही जेका प्रोडक्ट आहे इलाही सस्ती आहे नाज़रीन हाणे असां हलूं था ब्रेक ते ऐं असां सां गॾु ई रहिजो वेलकम बैक नाज़रीन ऐं ख़ुशि आमदीद मां सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु नाज़रीन जीअं त तव्हां शिदत सां इंतज़ारु कंदा हूंदो असांजे वापसि अचण जो
सो नाज़रीन हाणे असांखे जंहिं प्रोडक्ट असांजे प्रोग्राम सां ताउन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस, जेको आहे हर चांहि लाइ प्लस। ऐं ॿियो जेको असांजे प्रोग्राम सुबुह मेराण सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। हाणे त नाज़रीन जीअं त असांजे सुबुह मेराण प्रोग्राम में ख़ूबसूरत ऐं टैलेंटेड महिमान असां सां गॾु आहे, जेको सुबुह मेराण प्रोग्राम जे मंच खे इलाही ख़ूबसूरत कयो आहे, जंहिं उन सां ॻाल्हि ॿोल असांजी हले थी। असां था हलूं मैडम कलसूम बबर साहिबा ॾे। त मैडम ॿुधायो माहौलियाती तब्दीलीअ ते कहिड़ा अंसर वधीक असरअंदाज़ थियनि था? जी सदफ़, असल में असां जीअं ॻाल्हि कईसीं त असांखे हमेशह बुनियाद खां जेको आहे सो शुरू करणु खपे। असांखे ॾिसणु खपे त आख़िर माहौलियाती तब्दीली थी छो आहे, छो त हीउ अॼु जो या कल्ह जो या 10 साल अॻु जो जेको आहे सो असरु न आहे। हीअ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु 50 साल या हिकु सदी जूं अहिड़ियूं प्रैक्टिसिस आहिनि जंहिंजे नतीजे में जेको आहे सो हीट वेव्स, ग्लोबल वार्मिंग ऐं क्लाइमेट चेंज, जंहिंखे असां चऊं था वल्नरेबिलिटी, उहा असांखे फेस करणी पई पए। त इन्हनि में इलाही सारियूं शयूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ओवरऑल जेको असां सिनारियो ॾिसूं था त साइंसदान फिरी घिरी जेकी माहौलियाती तब्दीली आहे उन खे कार्बन एमिशन सां इंटररिलेट पिया कनि। त असांखे हाणे ॾिसणु खपे त कार्बन आख़िर ख़ारिज किथां किथां पियो थिए, कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि असरात आहिनि जेको कार्बन खे ख़ारिज थियण में मदद थियूं ॾियनि। त उन में असां जेको आहे सो ओवरऑल जेका असांजी तहक़ीक़ बि आहे या मुख़्तलिफ़ साइंसदाननि इन्हनि ते कमु बि कयो आहे, उन्हनि जे मुताबिक़ त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन खे प्रॉपरली हैंडल न करे सघिया आहियूं। कार्बन त ख़ारिज थींदो, ठीकु आहे, कार्बन ख़ारिज थींदो, तव्हांजो जेको असां जानवर पालियूं था उन मां बि जेके उहो फीज़िस वग़ैरह जेको भाण आहे उन में बि कार्बन जी लेवल तमामु घणी हाई आहे। ॿियो जेके हाई आहिनि असांजी सारियुनि जो जेको पलाल लहे थो, सारियुनि जे पलाल में मीथेन गैस सभिनी खां घणी हूंदी आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कार्बन उन मां बि इमिट थिए थो। टीं आहे असांजी ज़रात इन सिलसिले में त जीअं तव्हां जेके भाण अप्लाए था कयो ज़मीनुनि में, उहे कहिड़े ऐं केतिरी मिक़दार में था अप्लाए कयो। त इहे सभु शयूं, ऐं इहो सिर्फ़ु असां पाकिस्तान जो जेको आहे सो अलमियो न आहे, बल्कि जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि जीअं अमेरिका थी वियो, चाइना थी वियो, या जेके ॿिए इन रेस में जेके चवंदा आहिनि न रेस ऑफ सक्सेस, उन में जेके इहे कंट्रीज़ शामिल आहिनि, इहो इन्हनि सभिनी जो मसइलो आहे, बल्कि इन्हनि जो वधीक मसइलो आहे बनिस्बत असां पाकिस्तानियुनि जे। त हाणे पहिरीं त जीअं बीइंग एग्रीकल्चरिस्ट ऐं बीइंग सॉइल साइंटिस्ट, मां थोरो ज़रात जे हिसाब सां थोरो पंहिंजे नाज़रीन खे इन हिसाब सां थोरी आगाही ॾींदमि त असां जेको सारियुनि जो पलाल, अच्छा सिंध में ईअं आहे त सिंध में पोइ बि हाणे थोरो क़दुरु बहितर थियो आहे, न त ईअं थींदो हुयो जो सारियुनि जो पलाल किनारनि ते तव्हां ॾिठो हूंदो अक्सर अॻ में थींदी हुई उतर सिंध ॾे सारी। हाणे असां हिते साउथ में बि तमामु घणियूं जेके आहिनि से सारियूं पोखणु शुरू कयूं आहिनि। त उहे छा कंदा हुआ, बिना सोचे सम्झे उन्हनि खे उते ई बाहि ॾेई छॾींदा हुआ पलाल खे, ठीकु आहे। पोइ उन्हनि पलाल जे दूंहें मां जेका मीथेन निकिरंदी हुई उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे आबोहवा जी तरफ़ वेंदी हुई, उन सां घणो नुक़सानु थींदो हो। हाणे जीअं अमेरिका आहे, अमेरिका में जेको भाण नाइट्रोजन जे हिसाब सां ॻाल्हायूं था, नाइट्रोजन हिकिड़ो तमामु ज़रूरी जुज़ो हूंदो आहे ॿूटे जे लाइ, ॿूटे जी वाध वेझ जे लाइ ऐं उनजी जेको आहे फर्दर डेवलपमेंट जे लाइ। त उहे हाणे तव्हां हिकिड़ी ॿुधो हूंदो टर्म ग्रीन हाउस गैस इमिशन, मतिलबु ग्रीन हाउस गैसिस इमिशन जेके सभु गैसूं पाण में मिलनि थियूं, उन में हिकिड़ी कार्बन थी अची वञे, हिकिड़ी मीथेन थी अची वञे, नाइट्रस ऑक्साइड थी अची वञे, ऐं अहिड़ियूं 2-3 ॿिए गैसूं आहिनि जेके ओज़ोन बि उन में शामिलु आहे। पोइ उहे छा थियूं कनि, मिली करे हिकिड़ो रेज़िस्टेंट पैदा कंदियूं आहिनि गर्मीअ जे ख़िलाफ़ु। उहा जॾहिं वधी थी वञे ऐं एटमॉस्फेयर जी तरफ़ वधी थी वञे त सिज जेको आहे सो उन जी तपिश वधी थी वञे। सो ग्रीन हाउस गैसिस इमिशन ते कंट्रोल करण लाइ हाणे जीअं मां नाइट्रोजन जी ॻाल्हि कई त जेके अमेरिका वारा आहिनि उहो नाइट्रोजन जे लाइ अप्लाई कंदा आहिनि नाइट्रस ऑक्साइड वारो हिकिड़ो भाण जंहिंखे अमोनियम जेको आहे सो सल्फेट चइबो आहे, उन मां नाइट्रस ऑक्साइड इमिशन थींदी आहे ऐं तमामु क़दुरु बहितर मिक़दार में जेको आहे वायुमंडल में हली वेंदी आहे। त जीअं मां तव्हांखे चयो अमेरिका एट द पीक आहे,
पंहिंजी ग्लोबल वार्मिंग ऐं सॼो क्लाइमेट चेंज जे हिसाब सां उहो सभिनी खां जेको करतो धरतो जंहिंखे पाण सिंधी में चऊं उहो अमेरिका आहे। हाणे नाइट्रस ऑक्साइड हिकु तहक़ीक़ जे मुताबिक़ कार्बन खां 300 गुना वधीक ख़तरनाक गैस आहे ऐं उहा तव्हां भाण जी सूरत में मिटीअ में विझो वेठा ऐं उन मां ख़ारिज थिए पई ऐं वायुमंडल में वञे वेठी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो सिर्फ़ु उन्हनि जे मुल्क जे लाइ ख़तरो न आहे पर पूरी दुनिया जे लाइ ख़तरो आहे। त ज़रात खे थोरो सेंसिबली थोरो चवंदा आहिनि त सोच ऐं सम्झ सां असां उन जी प्रैक्टिसिस कयूं। असां ॾिठो हूंदोसीं। अच्छा, ॿी ॻाल्हि मां हमेशह हर फोरम ते इहा कंदी आहियां त पंहिंजा देसी तरीक़ा न छॾियो। असां अॻे ज़माने में भाण ॾिसंदा हुओ, ट्रकुनि जूं ट्रकूं भाण जूं विकामबियूं जंहिंजा वाड़ा हूंदा हुया, जंहिंजा जानवर हूंदा हुया, उन्हनि खां जेको आहे सो ट्रकुनि जूं ट्रक्स जेके आहिनि से भाण जूं वठिबियूं। अच्छा, उहो एज़ इट इज़ त अप्लाई न कंदा हुया न। माशाल्लाह वॾड़ा चवंदा आहिनि त हिकिड़ो हूंदो आहे इल्मु ऐं ॿियो हूंदो आहे स्किल, हुनुर। त इल्मु ऐं हुनुर ॿई गॾु लाज़मी आहिनि। न त जेकॾहिं सिर्फ़ु तव्हांखे इल्मु आहे ऐं हुनुर न आहे त पोइ उहो बि कंहिं कम जो न आहे न। त वॾड़नि जी जेका ॾाहप हूंदी उनखे मां थोरो रिव्यू कंदी आहियां त उहे कीअं भाण खे विछाए छॾींदा हुआ, सुकाईंदा हुआ त जीअं उन मां कार्बन इमिट थी वञे, ख़ारिज थी वञे, ऐं जॾहिं उहो सुकी वेंदो त उनखे गॾाईंदा हुआ, मिक्स कंदा, पोइ उहो वञी मिटीअ में अप्लाई कंदा हुआ। त इहे शयूं मां चवां थी वापसि अचनि। एग्रीकल्चर जे हिसाब सां, ज़रात जे हिसाब सां प्रैक्टिसिस खे थोरो कंट्रोल कयो। हाणे जीअं अमेरिका जी ॻाल्हि कईसीं त उहे नाइट्रस ऑक्साइड इमिशन में तमामु घणो, जीअं कार्बन में बि उहे वधीक कनि था। त असां मिसाल जे तौर ते यूरिया, तव्हां ॿुधो हूंदो यूरिया भाण, बिना सोचे सम्झे, जंहिंखे असांजा जेके पंहिंजा सिंधी मां चवंदी आहियां सबाझड़ा, असांजा हारी जेके वीचारा उन्हनि खे ख़बर न आहे त यूरिया आख़िर कहिड़े टाइम असां जेको आहे सो जंहिंखे हू चवंदा आहिनि अछो कलर, अच्छा हू भाण खे कलर चवंदा आहिनि न। हाणे असांजे टर्म में कलर हिकिड़ी ॿी शइ आहे ऐं भाण हिकिड़ी ॿी शइ आहे, पर ख़ैर उन ते असां नथा अचूं। असां उन्हनि खे ॿुधायूं था त हीउ जेको अछो भाण आहे इन खे ॾाढो सोचे सम्झे इस्तेमालु करिणो आहे। इन मां अमोनिया वोल्टिलाइज़ेशन जेका गैस आहे उहा तमामु घणी ख़ारिज थी थिए ऐं ख़ासि तरह सारियुनि मां। छो त सारियुनि में मां तव्हां ॾिठो हूंदो त पाणी हमेशह बीठो ई बीठो हूंदो आहे, तक़रीबन 5 इंच पाणी, छो त उनखे आख़िर ताईं पाणीअ जी ज़रूरत हूंदी आहे। त उन में जॾहिं तव्हां भाण था विझो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो उॾामी थो वञे ऐं माहौल जी तरफ़ थो वञे ऐं माहौल में गदिलाइण थो फैलाए। त उन खे असांखे ओवरकम करिणो आहे, उन्हनि शयुनि खे सोचणो आहे त अछो भाण विझिणो आहे, उन में को जेको आहे शक न आहे, पर जॾहिं विझिणो आहे त कहिड़े टाइम विझिणो आहे, कीअं विझिणो आहे, त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोशिशि कयो पाणीअ में, बीठल पाणीअ में न, जॾहिं पाणी बिल्कुलु ज़मीन सां मिक्स हुजे, सफ़ा सुकल बि न हुजे ज़मीन, उते अप्लाई कयो। त इन्हनि शयुनि खे मां चवंदी आहियां। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हां सां जीअं पहिरीं कई हुई त देसी जेके असांजूं वैराइटीज़ आहिनि या ब्रीड्स आहिनि या जेके बि असांजूं क्रॉप्स जे हिसाब सां उन्हनि खे न विसारियो। हा, मतिलबु त जेके देसी प्रैक्टिसिस आहिनि, जेके देसी टोटका हूंदा, असांजे जेके हारी ऐं जेके ज़मींदार ॿाहिरि असां कराईंदा हुआ हारियुनि खां या हारी पाण कंदा हुआ, त उहे असां वरी जारी रखूं। जी, ऐं फसल बि उहे पोखियूं जीअं हिकिड़ी क्लाइमेट अडॉप्टेशन हूंदी आहे। हाणे जेकॾहिं सारियुनि खे तव्हां उतर लाइ रखियो आहे त उतर लाइ मख़सूसु रखो, या ठटा रीजन हूंदो, कोस्टल रीजन आहे, ट्रॉपिकल आहे, उते असां हाणे जेकॾहिं तव्हां हितां टंडोजाम में ॾिसो, हाणे टंडोजाम में जेको आहे सारियुनि जी प्रैक्टिस पई थिए, त उन सां छा थींदो आहे, ज़मीन बि हिकिड़ो त पंहिंजी सूरत हाल मटाए छॾींदी आहे, उहा तमामु सख़्तु थी वेंदी आहे, छो त पाणी बीठो रहंदो आहे ऐं पोइ उन ज़मीन में ॿियो फ़सुलु करणु तमामु घणो मुश्किल हूंदो आहे। पोइ ॿियो फ़सुलु वधि में वधि तव्हां कपह करे था सघो, पर कपह ऐं सारियूं तक़रीबन साॻे ई सीज़न में थियूं अचनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोशिशि करे त माण्हू जेके ज़ोन्स आहिनि न उहे डिवाइड थियल हुजनि, त कणिक कपह इहे किथे लॻणा आहिनि, सारियूं किथे लॻणियूं आहिनि। जीअं अंबनि जो ही ज़ोन आहे सॼो मीरपुर ख़ासि ताईं तव्हां ॾिठो हूंदो त सभिनी खां बहितरीनु एक्सपोर्ट क्वालिटी जा अंब असां मीरपुर ख़ासि मां मोकिलींदा आहियूं दुनिया जी मार्केट्स में। ऐं हाणे ई मां पढ़ां पई त पाकिस्तान जेको आहे सो तक़रीबन 72% नेशनल इनकेचर में जेकी असां सारियूं जेके आहिनि से एक्सपोर्ट कयूं आहिनि। त पाकिस्तान ज़ाहिरी ॻाल्हि आहे बासमती जेके चांवर थियनि था असांजा, उहे असांजे पंजाब सूबे में सभिनी खां बहितरीनु था थियनि। त इहे अहिड़ियूं शयूं जेके आहिनि से मां चवंदी आहियां अडॉप्टेशन तमामु ज़रूरी हूंदी आहे। देसी जेके वैराइटीज़ आहिनि उहे पोखियो, देसी जीअं जिन्स चइजे न, कणिक जी देसी जिन्स पोखियो, कपह जी देसी जिन्स पोखियो ऐं सारियुनि जूं देसी जिन्सूं पोखियो
त इहे तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो ॾींदियूं ऐं ॿियो जीअं भाण खे मूं चयो त भाण खे हिकिड़ो प्रॉपरली जेकॾहिं वॾो हिकिड़ो ढेर ठाहियो था त उनखे सुकायो सुकाइण खां पोइ उनखे मिक्स कयो त उहो डायरेक्ट कार्बन तव्हांजी सॉइल में न वेंदी बल्कि उहो आराम सां डिकम्पोज़ थी वेंदी इन्हनि शयुनि खे असांखे जेको आहे सो ॾिसणो जी पवंदो मैडम असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे ॿुधी बि रहिया हूंदा जेके तव्हां हुननि खे ॿुधाए रहिया आहियो त अछड़े भाणनि जे लाइ जी जी हा बिल्कुलु उन लाइ ऐं जेके असांजी पहिरीं देसी प्रैक्टिसिस हुयूं उन्हनि जे अबाउट ॿुधाए रहिया आहियो त इहे ई वरी कम अगेन वरी माना ॿीहर वरी उहे करणु शुरू कंदा ऐं ॿियो त असांजी सिंधड़ी जेका आहे ख़ूबसूरत आहे हा ऐं इलाही ख़ूबसूरत आहे ऐं इन में हर जेको आहे फसल आहे उहो थिए पियो ऐं जीअं त नाज़रीन हाणे असांजो थिए थो ब्रेक जो टाइम उन खां अॻु में जिन असां सां ताउन कयो आहे सुबुह मेहराण प्रोग्राम सां उहो आहे ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि जो प्लस ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो त नाज़रीन काॾे बि न रहिजो जुड़िया रहिजो असां सां त असां था वञूं हाणे ब्रेक ते वेलकम बैक नाज़रीन खुश आमदीद सुबुह मेहरान प्रोग्राम में मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी उम्मीद आहे त तव्हांजो इंतज़ारु ख़तमु थियो असांजी ब्रेक जो टाइम पूरो थियो जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि में प्लस ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जिन ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो त नाज़रीन असांजी ॻाल्हि ॿोल हली रही मैडम कलसूम बबर साहिबा खां त असां हाणे मैडम ब्रेक असां थिया आहियूं ब्रेक खां पोइ असां आया आहियूं हाणे मैडम तरक़ी याफ़्ता मुल्कनि ऐं माहौलियात ते केतिरो कंट्रोल कयो आहे इन अबाउट थोरो तव्हां जी सदफ़ जीअं पाण हाणे पहिरें सेशन में बि ॻाल्हायूं पिया त अमेरिका चाइना ऐं ॿिए इलाही सारा मुल्क इन रेस में शामिल आहिनि पर इन्हनि कंट्रोल जे हिसाब सां अहिड़ो को ख़ासि मयर जेके आहिनि से असां जीअं ॾिसूं बि था इवन इहो आहे जो उन्हनि वधीक माहौल जी गदिलाइण में पंहिंजो वधीक किरदारु अदा कयो आहे हाणे उहे कहिड़े हिसाब सां उनखे कंट्रोल था कनि इहो हिकिड़ो अलॻि सिनारियो आहे पर स्टिल दे आर वर्किंग ऑन दैट हाणे उन ते उहे कमु त करे रहिया आहिनि पर उहो को ख़ातिर ख़्वाह जंहिंखे असां चऊं मस्बत को अहिड़ो असांखे अमल नज़र न आयो आहे ॻाल्हि कंदासीं हिननि जी मिशन सां जीअं तव्हांखे असां ॿुधायोसीं त दुनिया जा 10 जेके वॾा मुल्क आहिनि जेके कार्बान खे ख़ारिज कनि था सॼी दुनिया जे लाइ ऐं उते हिकिड़ो अहिड़ो फंड्स हूंदा आहिनि त तव्हांखे हिकिड़ी लिमिटेड स्लॉट ॾिनी वेंदी आहे त तव्हां हेतिरो कार्बान वायुमंडल जी तरफ़ ख़ारिज करे था सघो जेकॾहिं तव्हां वधीक कयो त तव्हां ते हिकिड़ी पेनल्टी लॻंदी आहे दुनिया जी तरफ़ खां न सॼे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां जेके चवंदा ग्लोबल विलेज आहे जंहिंमें असां सभु गॾु रहूं था सभु मुल्क ऐं उन्हनि सभिनी मुल्कनि खे ॿियनि जो बि ख़्यालु करिणो आहे न कि सिर्फ़ु पंहिंजो ई ख़्यालु करिणो आहे ऐं ॿियनि खे बिल्कुलु ई नज़रअंदाज़ करिणो आहे सो इन सिलसिले में हाणे तव्हां ॾिसो त सभ खां वधीक इंडस्ट्रीज़ जेके आहिनि सनतूं उहे चाइना ऐं अमेरिका ॿई उहे मुल्क पंहिंजे हिक ॿिए जी रेस में एतिरियूं जेके आहिनि से सनतूं लॻाए चुका आहिनि जिन मां कार्बन इमिशन जो हिकिड़ो बेतहाशा मिक़दारु वायुमंडल जी तरफ़ ख़ारिज पियो थिए ऐं उन खां अलावा उन्हनि वटि जेके ऑटोमोबाइल्स आहिनि या मतिलबु वेहीकल्स आहिनि इलाही सारा ट्रांसपोर्टेशन त ॾिसो हिकिड़ो इहो ॿियो तरीक़ो इहो बि आहे त ट्रांसपोर्टेशन सां बि कार्बन इमिशन पई थिए त ई डेवलप्ड कंट्रीज़ असां जंहिं बि फॉरम ते विया आहियूं असां इहो ॾिठो आहे त इन्हनि बजाए इन जे कंट्रोल कनि इन्हनि वधीक पंहिंजो रोल प्ले कयो आहे ग्लोबल वार्मिंग जी तरफ़ क्लाइमेट चेंज जी तरफ़ त सभ खां वधीक गाॾियूं जेके रस्तनि ते ॾिसंदा उहे इन्हनि जे मुल्कनि में ॾिसंदा सभिनी खां वधीक सनतूं ॾिसंदा उहे बि इन्हनि जे मुल्कनि में ॾिसंदा ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके जीअं एग्रीकल्चर मां तव्हांखे चयो प्रैक्टिसिस आहिनि उन में बि हाणे जीअं चाइना बायोफ्यूल पियो ठाहे बायोफ्यूल या बायोगैस पिया ठाहिनि त उन में बि कार्बन जी हिकिड़ो वॾो जेको मिक़दारु आहे उहो इस्तेमालु थो थिए त इन्हनि मुल्कनि हिकिड़ी ॿी आहे जेका जंहिंखे असां चऊं डेवलपमेंट चइजे उहा आहे सिक्वेस्ट्रेशन चइबो आहे उनखे अंग्रेज़ीअ में मतिलबु कार्बन खे संभाले हिकु जाइ ते रखणु ऐं पोइ इन फ्यूचर जेकॾहिं तव्हांखे खपे त उन जे लाइ पोइ हिकिड़ियूं वॾियूं वॾियूं ज़मीन में जेके आहिनि से खाणूं खोटबियूं आहिनि
ऐं उते कार्बान खे जमा कबो आहे, सिक्वेस्ट कबो आहे, ऐं वापसि पोइ वरी जंहिं हिसाब सां असां खणी था अचूं त कुझु ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु डेवलपमेंट्स उते इन हिसाब सां थियनि पियूं, रिसर्च जे हिसाब सां थियनि पियूं, जेके अल्टरनेटिव्स आहिनि भाण उहे ठाहिनि पिया त आख़िरकार जेकॾहिं असां इहे कीमियाई भाण न इस्तेमालु कयूं त असां जेके कुदरती भाण ठाहे करे उहे इस्तेमालु कयूं ज़मीनुनि में। हाणे ॾिसो कुदरती भाण जो इहो आहे त तव्हांखे ऑन इंस्टेंट माना फ़ौरन तव्हांखे उहो फ़र्क़ु कोन ॾींदो, पर उहो तव्हांजा जेके चवंदा आहिनि न मुस्तक़बिल जी जेका तव्हांखे मिलंदी रिवार्ड उहो तमामु घणो हूंदो। सो मुस्तक़बिल जे रिवार्ड ताईं जेको सब्र करे सघे त उहो कुदरती तरीक़नि ते ऐं कुदरती भाणनि ते जेको आहे सो अमल दरामद करे। सो इहे मुख़्तलिफ़ रिसर्च इन हिसाब सां थी रही आहे इन्हनि मुल्कनि में। हाणे असां हिते हिकिड़ो ॿियो मिसाल वठंदासीं त जॾहिं कोविड थियो हुयो 2020-21 जे उन सिनारियो में 19-20 में त सभिनी खां घटि कार्बन एमिशन थी हुई चाइना मां, छो त न गाॾियूं हलंदियूं हुयूं एतिरियूं, न एतिरो को वायुमंडल उन्हनि जो जेको आहे सनतूं उन्हनि स्टॉप करे छॾियूं, त सभ खां जेको इको फ्रेंडली साल हुयो उहो कोविड वारो साल हुयो। त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे अलाह माफ़ु करे असांखे अहिड़नि जेको आहे सो आज़माइशुनि खां, पर असां जेको एज़ ए ह्यूमन बीइंग असां इन्हनि शयुनि खे थोरो सो ओवरकम कयूं। हाणे ही त डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, असां वटि त एतिरियूं ऑटो जेके आहिनि से वेहीकल्स बि न आहिनि या कुझु बि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां चवंदा आहियूं त साइकिल जी तरफ़ त न आहे अचिणो, पर एटलीस्ट जीअं असां गैसिस वग़ैरह आहिनि उन ते थोरो कंट्रोल इन सूरत में कयूं त या त इलेक्ट्रिसिटी ते पंहिंजूं गाॾियूं अची वञनि बजाए इन जो फ्यूल असां ॿारियूं। ऐं ॿियो ॾिसो न कार्बान जेके CF जेका आहे गैस उहा फ्रिजुनि में, एसियुनि में, ठीकु आहे। हाणे उहो डोमेस्टिक पर्पज़ में बि आहे न, ACs हलायूं वेठा उन मां बि कार्बन एमिट पई थिए, फ्रिज हलायूं वेठा उन में बि गैसिस आहिनि, असांजी त हर प्रैक्टिस में गैसिस आहिनि न, त उन्हनि खे थोरो ओवरकम। ऐं असां जेको आहे सो बल्क जी तरफ़ पिया वञूं। हाणे हिकु हिकु घर में 5-5 ACs, ठीकु आहे, सोलर पैनल पिया लॻनि, सोलर पैनल ते ACs पिया हलनि, त इन्हनि शयुनि ते जेको आहे असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ओवरऑल एज़ अ ग्लोबल विलेज असांखे कमु करणो पवंदो। सो डेवलप कंट्रीज़ उहे कुझु रिसर्च जी तरफ़ इन हिसाब सां मतिलबु माना उन ते कंट्रोल करणो पवंदो। बिल्कुलु कंट्रोल करणो पवंदो। ऐं इहो आहे जो असां जीअं मां तव्हांखे चयो न त कुझु असां जेके पुराणियूं रीतूं ऐं रस्मूं ऐं असांजा जेके रवाज हुया, जेके प्रैक्टिसिस हुयूं, बिल्कुलु एक्ज़ैक्टली उन्हनि खे असांखे अचणु खपे, थोरो सो असांखे ओवरकम करणु खपे। असां डेवलपमेंट जी तरफ़ बिल्कुलु वञूं, पर असांखे थोरो उन्हनि शयुनि ते कंट्रोल लाज़मी करणु खपे। त जीअं हाणे ॻाल्हि पिया कयूं असां तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी, त जॾहिं त तरक़ी याफ़्ता मुल्क ई इन्हनि शयुनि ते नथा कंट्रोल करे सघनि, छो त हिकु जेको आहे सो रिसर्च जे मुताबिक़ तक़रीबन 2035 ताईं 3 डिग्री सेल्सियस जेको आहे गर्मीपद वधी वेंदो। ही वधियो आहे करंट 1.5, हाणे इन जो असरु तव्हां ॾिसो वेठा 1.5, ऐं इहो वधियो आहे तक़रीबन कोई 50-60 सालनि खां पोइ। हाणे ही जेकॾहिं 3 डिग्री थो वधे त तव्हां जीअं पाण अॻु में ॻाल्हि पिया कयूं त एक्सट्रीम फ्लड्स ईंदा, ऐं एक्सट्रीम फ्लड्स खां पोइ एक्सट्रीम ड्राउट्स बि अची था सघनि, जंहिंखे असां ख़ुश्क साली था चऊं। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं पाण ॻाल्हि कईसीं देसी वैराइटियुनि जी, प्री बेसिक सीड, ॾिसो तव्हां पंहिंजी कणिक पोखींदव, देसी जेके जिन्सूं पोखींदव उन्हनि खे स्टोर करे रखंदव त तव्हांखे ॿियनि मुल्कनि खां कोन घुराइणियूं पवंदियूं। जेकॾहिं ख़ुश्क साली थी अचे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼी दुनिया में ईंदी, हिकिड़ो पाकिस्तान में कोन ईंदी। मैडम मतलब हिते ई छो नथो थिए, मतिलबु कहिड़े हिसाब सां जीअं तव्हां चयो कंट्रोल थियणु घुरिजे, त ही जेके प्रैक्टिसिस जूं ॻाल्हियूं कयूं, जेको ही सोलर सिस्टम आहिनि, ही ॿियूं अहिड़ियूं कुझु ॻाल्हियूं कयूं, त हिते ईअं छो न पियो थिए उन्हनि ते कंट्रोल लाइ? असां त ॾिसो न हाणे जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे भेटा ॾींदासीं इन्हनि तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां, त असां त हर मामले में इन्हनि खां तमामु घणो पोइ ते आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त असां हाणे इहा कईसीं त जेकॾहिं असां पहिरीं ॻाल्हि असां इहा कयूं, सिर्फ़ु इहा नंढी ॻाल्हि आहे अर्बनाइज़ेशन, मां वरी बि हिते इहो ई चवंदमि त असांजी हुकूमत जेकॾहिं असांजूं ज़रई ज़मीनूं, असांजूं ज़रख़ेज़ ज़मीनूं, इहे जेके रियल इस्टेट एजेंसीज़ खे विकिरो पियूं थियनि, इन्हनि ते थोरो कंट्रोल थी वञे त असां क़दुरु बहितर थी वेंदासीं। असांजी ज़राअत में इलाही सारो जेको आहे फेरो अची वेंदो। ॾिसो असां ॻाल्हि हाणे पाण ॻाल्हि पई सिंध जी न, असांजा सिंधी माण्हू थोरो इन मामले में चवंदा आहिनि त हाणे केरु बि सालनि जो इंतज़ारु करे फसल पोखे, वरी उनजो ख़्यालु रखे, वरी
अलाह जे तरफ़ां ख़ुदा न ख़ास्ता का नागाहनी आफ़त अची वञे, को बोर थी अची वञे, ख़ुश्कसाली, त उहो फ़सुलु वरी तबाह। बजाए इन जे जो हर साल भई उमेद आसिरो कयूं, हिकिड़े ई दफ़े विकिणी छॾियूं, हिकिड़े ई दफ़े असांखे बसि उहो अमाउंट मिले, उहो ख़बर न आहे त उहो अमाउंट यकमुश्त वरी ख़तम बि थी वेंदो। त फ्यूचर जो उन हिसाब सां नथा सोचनि। जीअं मूं तव्हां हाणे तव्हांखे चयो त भाण बि जेकॾहिं अप्लाए कंदो त तव्हांखे सालनि जो इंतज़ारु करिणो पवंदो, इहो न आहे त तव्हांखे उन ई टाइम। असांजा माण्हू त चवंदा आहिनि त असां जेकॾहिं मेडिसन खाऊं त असांखे फ़ौरन बुखार लही वञे, न लहे त असां ड्रिप जी तरफ़ हलिया वेंदा आहिनि न। असांखे जेके नतीजा खपनि उहे फ़ौरन वारा खपनि। असांखे मां वरी इहो ई चवंदमि त असांखे पहिरीं ॻाल्हि त सब्र, जल्दबाज़ी न करणु खपे। बिल्कुलु एक्ज़ैक्टली सब्र सां। ऐं ॿी ॻाल्हि मस्बत तव्हांजो रवैयो हुअणु खपे, पॉज़िटिविटी हुअणु खपे। हर शइ में जेका आहे न, असां हाणे मनफ़ी सोच अपनायूं पिया ऐं मनफ़ी सोच खे फैलायूं पिया। इन्हनि शयुनि खे असांखे लाज़मी कंट्रोल करिणो पवंदो। थोरो सो पॉज़िटिविटी फैलाइणी पवंदी, थोरो सो उमेद, जंहिंखे असां चवंदा आहियूं ऑप्टिमिस्टिक हुजे, उमेद ते चवंदा आहिनि दुनिया क़ाइमु आहे। त इनशा इन्हनि शयुनि खे गॾिजी करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो कंदासीं त असांखे जेके आहिनि से मस्बत नतीजा मिलंदा। मैडम, जेका ई माहौलियाती तब्दीली आहे, इन जा केतिरा असर थियनि था? जी, माहौलियाती तब्दीली जा ॾिसो न असर उहो ई, जीअं मूं तव्हांखे चयो त जेकॾहिं हिते मख़सूस तरीक़े सां जेकॾहिं ॾिठो वञे त ही सिर्फ़ु असांजे पाकिस्तान जो सिनारियो न आहे, इहो आहे सॼी दुनिया जो मसइलो। ऐं इहो मसइलो ईअं इन डेप्थ थींदो त जेको आहे सो हाणे जेको क़रीब तरीन जेका इन जो असरु आहे इहो आहे त क्लाइमेट चेंज। उन खां पोइ असां सोचींदासीं रेज़िलियंस माना कीअं असां उते उन सां जेको आहे सो गुज़ारो करे सघूं। अच्छा, उन खां पोइ असां ॾिसंदासीं त हीट वेव्स ठीकु आहे अचणु शुरू थींदियूं। पोइ तव्हांखे मूं चयो ख़ुश्क साली आहे ऐं ॿोॾूं ख़तरनाक ॿोॾूं। आख़िर में छा थींदो, इहे मिली करे वञी फूड सिक्योरिटीअ ते असर अंदाज़ थींदियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोखी कोन थींदी, क्रॉप प्रोडक्शन डिक्लाइन थींदी। ऐं जॾहिं चवंदा आहिनि त बुख ऐं बदहाली ईंदी आहे त पोइ जेकी अवाम हूंदी आहे या इंसान ज़ात हूंदी आहे उहो पोइ अॻियां कंहिंजो बि न सोचींदी आहे। ऐं एट इंटेंस आख़िर में ईअं थींदो आहे त उहा हिकु जंग जी सूरत इख़्तियार करे छॾींदी आहे। सो इन्हनि शयुनि खे अलाह ताला खां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा ई मां ॻाल्हि कई त उमेद कंदासीं त इंशाअल्लाह बहितरीन। बचाव जा के उपाउ तव्हां ॿुधायो के तरीक़ा? जी, हाणे जीअं असां पहिरीं ॻाल्हि कईसीं त असां पहिरीं ॻाल्हि इहा ई आहे त वणकारीअ जी तरफ़ अचो, ठीकु आहे न। अर्बनाइज़ेशन खे कंट्रोल कयो, ठीकु आहे। तव्हां डिफॉरेस्टेशन, तव्हां इहे वण न कटियो, साल था थियनि, वण तव्हांजो कार्बन खे पंहिंजे अंदरि जज़्ब बि कनि था ऐं तव्हांखे हिकिड़ी फ्रेश ऑक्सीजन बि ॾियनि था। ऑक्सीजन जी अहमियत तव्हांखे कोविड वारे सालनि में थी हूंदी त हिकु सिलेंडर तव्हांखे केतिरे केतिरे पैसनि में मिलंदो हुयो। अलाह ताला जो असांखे लख अहसान अदा करणु खपनि त एतिरी ट्रिलियंस जेका ऑक्सीजन असां रोज़ु कंज़्यूम पिया कयूं, उहे वण असांखे ॾियनि पिया हिकिड़ी ताज़ा ऐं बिल्कुलु जंहिंखे चवंदा आहिनि न प्यूरिफाई थियल ऑक्सीजन। त इन्हनि शयुनि ते ऐं ॿियो एग्रीकल्चर प्रैक्टिसिस ते तव्हांखे मूं जीअं चयो जेके साड़ियुनि वारा इलाइक़ा आहिनि उहे पलाल खे थोरो सोचे सम्झे ऐं पोइ डिकम्पोज़ कनि। ॿियो असां भाण जेके अप्लाई कयूं था उन्हनि खे सोचे सम्झे कयूं। ऐं ॿियो जेको मूं चयो क्रॉप अडॉप्टेशन, त जंहिं इलाइक़े जो जेको फ़सुलु आहे उहो उते पोखियो वञे। ऐं मां जीअं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो नई ॻाल्हि थी जेको तव्हां ॿुधायो पिया। ऐं असांजा जेके नाज़रीन आहिनि, जेके असांजा हारी आहिनि, असांजा ज़मीदार ॿाहिरि, उहे बि ॿुधंदा हूंदा जेको तव्हां नई शइ हिकिड़ी ॿुधायो पिया त तव्हां जेको क्रॉप्स जो। जी हा, ॾिसो इन ते असल में हाणे सॼी असांजी जेका पोखी आहे हाइब्रिड जी तरफ़ तव्हां ॿुधो हूंदो। हाणे तव्हां इलाही मेवा जात ॾिठा हूंदा मार्केट में, जिन जो ज़ाइक़ो ऐं पंहिंजे देसी जेके मेवा जात आहिनि उन्हनि जो ज़ाइक़ो हिकिड़ो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, ठीकु आहे न। उहा तव्हांजी मिठास, उहो तव्हांजो ज़ाइक़ो जेके तव्हांजी देसी जिन्सुनि में आहे उहो हाइब्रिड में न आहे, पहिरीं ॻाल्हि। ऐं उहो ई मां तव्हांखे चयो न, असां सब्र करण वारा न आहियूं न, तकड़ वारा आहियूं ऐं ईज़ी टू एक्सेस शयुनि वारा आहियूं। त जेका शइ तकड़ी थी मिले, आराम सां थी मिले, त इहो सोचो इहा लॉन्ग टर्म में तव्हांखे हू केसि ताईं ॾींदा। मतिलबु ॿिए मुल्क तव्हांखे उन शइ जो आदी करे हू एट सडन उहा सप्लाई रोके छॾींदा। त मां हमेशह इहो ई चवंदी आहियां त कोशिशि कयो त पंहिंजूं जेके देसी जिन्सूं आहिनि उन्हनि खे पोखियो ऐं उन्हनि जे जेको ज़ोन्स जे हिसाब सां अडॉप्टेशन आहे उन्हनि जी तरफ़ फोकस कयो त तव्हांखे वधीक आउटपुट मिलंदी ऐं तव्हांजी इकोनॉमी बि तव्हांजी इंक्रीज़ थींदी। त इन्हनि शयुनि खे असां लाज़मी प्रैक्टिस करणु खपे इन्हनि शयुनि खे। जी जी,
हा नाज़रीन, जीअं त मैडम इलाही असांखे कम जूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। ॿियो त जेको मैडम चयो त असांजी जेके क़ौम आहे न उहा तकड़ ऐं जल्दबाज़ी आहे, त असांखे जल्द बसि इन मां लाभ मिले, जल्द ई वॾो थी वञे, त असांखे इहे जेके ॻाल्हियूं आहिनि असां मां पाण मां कढणियूं पवंदियूं ऐं असां जेके प्रैक्टिसिस आहिनि पुराणियूं असांखे उहे बि वरी अपनाइणियूं पवंदियूं। त जीअं त नाज़रीन हाणे असांजे प्रोग्राम सुबुह में रहण सां जंहिं ताउन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस, जेको आहे हर चांहि जो प्लस। ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सां जंहिं ताउन कयो आहे उहो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। नाज़रीन असां सां गॾु ई रहिजो, असां वञूं था हाणे ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में मां सैयद सदफ शाह। नाज़रीन जे त तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं थियूं ख़तमु ऐं तव्हांजो इंतज़ारु हाणे थियो ख़तमु, असां वरी अची वियासीं ऐं तव्हां जिथे बि हूंदव, सरहा हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, इहे तव्हांखे आहिनि मुंहिंजूं दवाऊं। ऐं नाज़रीन जीअं त असांजे प्रोग्राम में हिकु स्पेशल गेस्ट आहे जंहिं असांजे प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया आहिनि, जेको हमेशह असांजे प्रोग्राम में अहिड़ा ई महिमान ईंदा आहिनि ऐं असांजे सुबुह मेहरान जे मंच खे ख़ूबसूरत बणाए छॾींदा आहिनि। असां हलूं था मैडम कलसूम बबर साहिबा ॾे ऐं मैडम खां पुछूं था त मैडम जेका बरसींग आहे ऐं जंतर, इन कहिड़ा फ़ाइदा आहिनि, इन में छा लाइ आयो ज़मीन में? जी सदफ, जीअं पाण ॻाल्हि कईसीं त रब साईं हिन मिटीअ में हिकिड़ी अजीब जेको आहे सो डायमेंशन्स रखिया आहिनि, जंहिंखे असां ज़मीन जा हिकिड़ा तमामु बुनियादी जुज़ा जिन खे चइजे, जीअं इंसाननि जे लाइ न्यूट्रिशन जी ज़रूरत हूंदी आहे, अहिड़े तरीक़े सां ॿूटनि जे लाइ बि न्यूट्रिशन जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं असां ज़रख़ेज़ी ॻाल्हि पिया कयूं त जेकॾहिं अहिड़ा जुज़ा ज़मीन में घटि था थी वञनि त पोइ तव्हांजे फसलनि जी पैदावार खे बि नुक़सानु पहुचंदो ऐं उहा बि घटि बि। सो कुदरती तरीक़े सां त अलाह ताला पंहिंजा हिकिड़ा रिज़र्वायर रखिया आहिनि जंहिंखे असां चऊं था त उन्हनि जुज़नि खे बि असां कैटेगराइज़ कयो आहे के इलाही सभु अहम आहिनि, जेके जिन में असां नाइट्रोजन जी ॻाल्हि कईसीं, फास्फोरस जी ऐं पोटाश जी। इहे 3 अहिड़ा अहम जुज़ा आहिनि जेके ज़मीन खे यानी तमामु घणा ज़रूरी आहिनि हिकु ॿिज खे फुटहरे खां वठी उन जे हार्वेस्टिंग ताईं, जेसि ताईं तव्हां उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हार्वेस्ट नथा कयो। त उन खां अलावा जेके असांजा ॿिए जंहिंखे असां चवंदा आहियूं त विच थरा जेके असांजा जुज़ा आहिनि, उन में कैल्शियम आहे, मैग्नीशियम आहे ऐं सल्फर आहे। ऐं पोइ असांजा इलाही हिकिड़ा तमामु ई बारीक ऐं नंढा जुज़ा जिन खे असां माइक्रो न्यूट्रिएंट्स चवंदा आहियूं, जंहिंमें असां ज़िंक था ॾिसूं, कॉपर, ठीकु आहे, आयरन, मैंगनीज़ ऐं इहे सभु जुज़ा अचनि था। त हाणे असां ॻाल्हि कंदासीं पाकिस्तान जी ऐं पोइ सिंध जी। त असांजूं जेके सिंध जूं ऐं पाकिस्तान जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे ख़ासि करे नाइट्रोजन में, फास्फोरस में ऐं ज़िंक में इलाही उन्हनि जी घटिताई जेका आहे असांखे मिली आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा घटिताई तव्हांजे फसल जी पैदावार ते ॼाणाई अणॼाणाई में असरअंदाज़ थिए थी ऐं तव्हांजे फसल जी पैदावार घटिजी थी वञे। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त हिकु इंसान जे लाइ हिकु मुतवाज़िन ग़िज़ा तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे। तव्हांजे रोज़ जे कार वहिंवार खे हिकु प्रॉपर एनर्जी जी ज़रूरत हूंदी आहे, उहा तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां पंहिंजे खाधे जी ऐं खाद खुराक जी हिकिड़ी प्रॉपर जेका आहे असां न्यूट्रिशन बैलेंस रखंदा। तीअं हाणे ज़मीनुनि जी ॻाल्हि पिया कयूं त हाणे इहो मूं थोरो नंढिड़ो हिकिड़ो ओवरव्यू इन करे ॾिनो त हाणे पाण ॻाल्हि कईसीं ॿिज जे फुटहरे खां वठी जेसि ताईं असां वञी उनखे फसल खे हार्वेस्ट था कयूं, ओसि ताईं नाइट्रोजन जी ज़रूरत पवंदी ई पवंदी आहे। नाइट्रोजन आख़िरकार असां जॾहिं ॾिसूं था रिसर्च जे हिसाब सां त तक़रीबन 70 जेका फ़ीसद नाइट्रोजन आहे उहा डेफिशिएंट आहे, माना घटि आहे असांजी सॼी पाकिस्तान जी ज़मीनुनि में। उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो इलाही सारा अंसर अचनि था, पर वधीक अंसर इहो आहे त असां पंहिंजे ज़मीनुनि जो उहो ख़्यालु नथा रखूं जेको असांखे रखणु खपे। उन में त हिकिड़ा त इहे जेके हथरादू भाण आहिनि उहे था अचनि, ॿियो असांजूं जेके उहे फसल जेके कुदरती तौरु उन्हनि नाइट्रोजन खे रिप्लेस था कनि मिटीअ में वापसि। तव्हां ॻाल्हि कई जंतर ऐं बरसीम जी। हाणे जंतर ऐं बरसीम इहे तालुक़ु रखनि था लेग्यूमिनस हिकिड़ी फैमिली आहे क्रॉप्स जी, उन सां लेग्यूमिनस फैमिली जो अहम किरदारु इहो हूंदो आहे त उहो नाइट्रोजन कंज़्यूम त कंदा आहिनि पर उहे हार्वेस्ट थियण खां पोइ ओतिरी नाइट्रोजन मिटीअ खे वापसि ॾींदा आहिनि।
अच्छा त अलाह साईं जो माना इहो बैलेंस ॾिसो त हू जॾहिं हार्वेस्ट था थियनि उन्हनि जूं जेके तव्हां रूट्स छॾे था ॾियो न ज़मीन में उहा नाइट्रोजन उते वापसि अची वेंदी ऐं उहा नाइट्रोजन रिहेबिलिटेट थींदी ऐं मिटी जी ज़रख़ेज़ीअ में उनखे जंहिंखे असां सॉइल फर्टिलिटी चवंदा आहियूं उहा जेका आहे सा इंक्रीज़ थींदी वधंदी ऐं तव्हांजा जेको पोइ वारो फ़सुलु जेको आफ्टर क्रॉपिंग हूंदी उनखे उहो फ़ाइदो पहुचंदो। ॿियो जेको आंसर आहे त लेग्यूमिनस क्रॉप्स छा चवंदा आहिनि जेके असां खेवण जी ॻाल्हि कई जॾहिं मींहं वसंदा आहिनि त उन मां हिकिड़ी नाइट्रस ऑक्साइड इमिशन थींदी आहे नाइट्रोजन निकिरंदी आहे जंहिंखे एलिमेंटल नाइट्रोजन चइबो आहे। उहा नाइट्रोजन ही जेके जंतर ऐं बरसीम वारा क्रॉप्स जे जेके अंदरि रूट्स हूंदियूं आहिनि उहे जज़्ब कंदियूं आहिनि। खेवण मां उहा नाइट्रोजन निकिरंदी आहे ऐं उहे रूट्स जज़्ब कंदियूं आहिनि ऐं उहा नाइट्रोजन मिटीअ खे मिलंदी आहे। त इन करे चवंदा आहिनि त ख़ैर जा मींहं बि अलाह जी वॾी रहमत आहिनि, अलाह जी वॾी नेमत आहिनि ऐं इहे फ़सुल जीअं पाण ॻाल्हि कयूं वेठा असांजे प्रोग्राम जी शुरूआति खां वठी त इन्हनि फ़सुलनि खे आख़िरकार असां छो छॾे ॾिनो आहे। असां नंढा हूंदा हुआसीं टंडोजाम जी ज़मीनुनि मां जॾहिं इहे सभु फ़सुल हार्वेस्ट थींदा मिसाल जे तौर ते मकई ऐं कणिक त उन खां पोइ हीअ जंतर ऐं बरसीम गॾु गॾु नंढनि ॿारनि में लॻंदी हुई असां जंहिंखे ॿारो चवंदा आहियूं ऐं उहो गाह जी सूरत जेके जानवर पालींदा हुया माण्हू उहे हिकु हिकु ॿारो ख़रीद करे छॾींदा हुआ यानी तव्हांजो हिकिड़ो इनकम बि थींदो हो तव्हांखे पैसा बि मिलंदा हुआ ऐं तव्हांजी ज़मीन खे न्यूट्रिशन बि मिलंदी। त जंतर ऐं बरसीम जो अलाह ताला हिकु अजीब ई डायमेंशन रखियो आहे अजीब हिकिड़ी साइंस रखी आहे जेका तव्हांखे ॿिन्ही सूरतुनि में फ़ाइदो नफ़ो थी ॾिए तव्हांखे पैसा बि मिलनि था ऐं तव्हांजी ज़मीन अॻियां वारो लाभ बि ॾिए थी तमामु बहितरीनु तरीक़े सां। जी सदफ़। मैडम तव्हां त इलाही ज़बरदस्त ॿुधायो। असां बि नंढा हूंदा हुआसीं त नाहे ॾिसंदा हुआसीं इहो बरसिंग पंहिंजी ज़मीनुनि ते वेंदा हुआसीं हाणे इहो इलाही घटि था ॾिसूं पोइ अलाए असां हाणे वञणु छॾे ॾिनो आहे ऐं हाणे मैडम ॿुधायो त हाणे इन्हनि ते पोखियो वञे थो नथो पोखियो वञे या घटि छा कुझु असल में हाणे जेकॾहिं मां टंडोजाम जी ॻाल्हि कयां हाली फ़िलहालु त असां टंडोजाम में ई आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़मीनुनि असांजा कुझु तजुर्बा ज़मीनुनि ते लॻंदा आहिनि ऐं कुझु असां जेके सॉइल साइंटिस्ट आहियूं उहो ज़मीनुनि ते तजुर्बा करे वरी पोइ मिटीअ जी चकास अची असां लेबोरेटरियुनि में कंदा आहियूं। त असांजो जेको तालीम जो सिलसिलो आहे उहो ईअं ई हलंदो आहे त असांखे फ़सुल बि लॻाइणो पवंदो आहे भाण बि ठाहिणा पवंदा आहिनि उहे भाण असां अप्लाए बि कंदा आहियूं फ़सुलनि ते ऐं उन फ़सुल जो रिस्पॉन्स बि ॾिसंदा आहियूं त आख़िर असांखे लाभ कहिड़ो थो मिले न। त इन्हनि शयुनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां तव्हां जीअं चयो त न पियूं थियनि जंतर ऐं बरसीम हाणे प्रैक्टिस न पियूं थियनि ऐं तव्हां मिटीअ खे हथ में खणी ॾिसंदव त तव्हांखे बाक़ाइदा फील थींदो त मिटी मतिलबु बिल्कुलु तव्हांखे ईअं हिकिड़ो त ख़ुश्क लॻंदी ॿियो हुनजो रंग जेको आहे बिल्कुलु डल थी चुको आहे। मिटी जेका ज़रख़ेज़ मिटी हूंदी उहा थोरी डार्क कलर जी हूंदी थोरी गहरे रंग जी हूंदी ऐं थोरी मॉइस्ट हूंदी। अॻे मूंखे यादि आहे इवन तॾहिं त मां सॉइल साइंटिस्ट बि न हूंदी हुअमि नंढा हूंदा हुआसीं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मींहं वसंदा हुआ त असां निकिरी वेंदा हुआसीं हिननि ॿनिनि ॾे ऐं उतां हिकिड़ी चीकी मिटी खणंदा हुआसीं जंहिंखे असां क्लेई सॉइल्स चवंदा आहियूं उहा चीकी मिटी खणी करे असां रांदीका ठाहींदा हुआसीं नंढा नंढा त उन मिटीअ जी हुबकार बि हाणे उहा असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरी महसूसु नथी थिए उनजो जेको हिकिड़ी स्टिकीनेस चइबो आहे इंग्लिश में उहा बि न पई महसूसु थिए। उहो नंढा नंढा रांदीका ठाहींदा हुआसीं सुकाईंदा हुआसीं इहे एक्टिविटीज़ कंदा हुआसीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿनिनि में वञणु थींदो हुयो त असां ॾिसंदा हुआसीं त कहिड़ा कहिड़ा फ़सुल पोखिजनि पिया। हाणे थोरो तब्दील थियो आहे पर इहो आहे जो कणिक अञा ताईं अल्हम्दुलिल्लाह उन हिसाब सां इलाही सारियूं सुठियूं ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि टंडोजाम में जिते कणिक थी थिए कपह थी थिए ऐं इवन हाणे चांवर जीअं मूं चयो सारियूं बि पोखियूं थियूं वञनि। सो इहे शयूं प्रैक्टिसिस में आहिनि पर इहे जेके असां जंहिंखे साइड क्रॉपिंग चवंदा हुआसीं न जंतर बरसीम इहे असांजा जीअं कैश क्रॉप्स या पुट ऑन क्रॉप्स उहे हाणे कोन पिया थियनि। हाणे इन्हनि जी असां मां हर फॉरम ते इहो ई चयो आहे त महिरबानी करे इन्हनि फ़सुलनि खे असांखे वापसि जेको आहे सो प्रैक्टिस में आणणु खपे छो त असांजी ज़मीनुनि जे लाइ बि असांजी ज़मीन जी ज़रख़ेज़ी जेका तव्हांखे एट सडन कोन मिलंदी इन फ्यूचर रीप्स जंहिंखे चवंदा आहियूं तव्हांजा मुस्तक़बिल जा जेके आहिनि न उहे तव्हांखे लाभ हुन मां मिलंदो त इन्हनि खे प्रैक्टिस में आणणु खपे बिल्कुलु। सही सही। हाँ मैडम इहो थियो न त मां ॿुधायां पई त असां बि नंढा हूंदा हुआसीं पंहिंजी ज़मीनुनि ते वेंदा हुआसीं ऐं बरसिंग पटींदा हुआसीं ऐं ईअं ई तव्हां वांगुरु जीअं तव्हां ॿुधायो त ऐं मैडम भला इहो ॿुधायो त ही दुनिया जा हारी ख़ुशहाल लॻा पिया आहिनि ख़ुशि लॻा पिया आहिनि हितां जो हारी छो ख़ुशि न आहे?
असल में जीअं पाण ॻाल्हि कईसीं शुरू में त असां त क़दरे मतिलबु ईअं सम्झो त रेस में ई न आहियूं उन्हनि माण्हुनि जे असां जॾहिं मलेशिया में PhD कंदा हुयासीं त मलेशिया बि हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जिते सारियूं सभिनी खां घणियूं थींदियूं आहिनि ऐं कणिक उते बिल्कुलु कोन थींदी आहे तमामु नंढो मुल्क आहे पाकिस्तान जी बनस्बत पर डेवलप्ड आहे जीअं त तव्हां ॿुधो हूंदो उन्हनि जी इकोनॉमी अॼु ॾींहं ताईं स्टेबल आहे ऐं उहे तमामु बहितरीन तरीक़े सां पंहिंजूं प्रैक्टिसिस बि कंदा आहिनि पर उन्हनि वटि बि इहो सारियुनि जो पलाल तमामु छा चवंदा आहिनि केयरलेस तरीक़े सां साड़ियो वेंदो हो ऐं स्मोग जंहिंखे चइबो आहे तव्हां ॿुधो हूंदो लाहौर में बि इलाही उथंदो आहे ऑटोमोबाइल सां ऐं स्मोग जंहिंखे चइबो आहे स्मोग जेको तव्हांजे लंग्स खे बि इलाही सारो अफेक्टेड कंदो आहे ऐं सॼो धुओं हूंदो आहे पर हू पाण क़दरे घटि कंदा हुआ पर हुननि सां जेको बॉर्डर हूंदो टच उहो हूंदो थाईलैंड जो थाईलैंड बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे सारियुनि जे चवंदा आहिनि त धरती आहे सारियुनि जी फिलिपीन थाईलैंड मलेशिया इहे सभु गॾिया पिया आहिनि सिंगापुर पर सिंगापुर क़दरे वधीक डेवलप्ड आहे वरी पोइ मलेशिया डेवलप्ड आहे थाईलैंड पोइ थो अचे फिलिपीन उन्हनि खां बि पोइ थो अचे पर जीअं हारियुनि जी ॻाल्हि कईसीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वेंदा हुआसीं ॿनिनि में ऐं असां ॾिसंदा हुआसीं त हुननि जो हारी पहिरीं ॻाल्हि त तमामु घणो मेहनती आहे असांजा हारी मेहनती आहिनि बेशक पर हुननि जा हारी तमामु क़दरे मेहनती आहिनि ॿी जेका हुननि खे सहूलियत आहे न उहो उन्हनि खे जेको भाण मिले थो जेके असां हाणे ॿुधायासीं त सभिनी खां वॾा जुज़ा नाइट्रोजन फास्फोरस ऐं पोटाश इन्हनि जा जेके उन्हनि खे भाण था मिलनि उहे उन्हनि खे पंहिंजी हुकूमत जे तरफ़ां सब्सिडाइज़्ड था मिलनि त हू थोरा ख़ुशहाल आहिनि इकोनॉमिकली उन्हनि जो बेस थोरो ॿधल आहे चवंदा आहिनि न त बुनियादु ॿधल हुजे त पोइ इमारत बि बीहंदी न त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जो बेस ॿधल आहे उन्हनि खे हू सब्सिडाइज़ असां वटि भाण जी क़ीमत तव्हां ॾिठी हूंदी विच में त इन यूरिया एतिरो हारियुनि खे तंग कयो जो वञी 11,000 ताईं पहुतो हाणे बि फास्फोरस जी हिकिड़ी बैग 11,000 12,000 यूरिया जी हिकिड़ी बैग 5,000 6,000 ॾिसो न हाणे असांजो हारी ॾिसो छो त असां वटि नंढा नंढा हारी जाम आहिनि असां प्रोग्रेसिव फार्मर्स जी ॻाल्हि नथा कयूं उहे त वॾा हारी थिया त उन्हनि वटि त ज़रिया बि वॾा हूंदा ऐं उहे माशाल्लाह ख़ुशहाल बि आहिनि ऐं उहे ज़राअत खे उन हिसाब सां बि खणी पिया हलनि माशाल्लाह त असां नंढनि हारियुनि जी ॻाल्हि पिया कयूं असांखे थोरो उन्हनि खे फैसिलिटेट करणु खपे असां भाण जे मद में उन्हनि खे सब्सिडाइज़्ड कयूं ॿिज जे मद में असां उन्हनि खे ॿिज सब्सिडाइज़ करे ॾियूं इन्हनि शयुनि खे थोरो स्टेट जेका आहे सा जेकॾहिं पंहिंजी किरदारु अदा कंदी त पोइ असांजो हारी बि इनशाला ख़ुशहाल थींदो पर महिनत जे हिसाब सां मूं कोन्हे ॾिठो त असांजो हारी कंहिं ॿिए हारीअ खां घटि हुजे माशाल्लाह असांजे हुनर बि असांजे हारीअ में वधीक आहे ॾाहप बि असांजे हारीअ में वधीक आहे महिनत जो जज़्बो बि जंहिं गर्मीअ में ऐं जंहिं मौसम में हू ॿनिनि में कमु था कनि त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सराहण जोॻो आहे न ऐं उहो असां सराहियूं था उन्हनि खे मञूं था उन्हनि जी हिकिड़ी अणथक महिनत आहे जो असां ॾिसो न हिकु नंढिड़ो ॿिज आहे जेको असां पोखियूं था ऐं उहो सलो निकिरे थो वरी वॾो थिए थो ऐं फ़सुल जी सूरत इख़्तियार करे थो तव्हांखे अनाज थो पहुचाए त इलाही महिनत जोॻो कमु आहे ज़राअत त यानी इहो थियो त असांजी जेका गवर्नमेंट आहे असांजे हारियुनि खे फैसिलिटाइज़ करे त जीअं हारी आहिनि जेके माना उहे गुज़ारनि था अहिड़ी माना कंडीशन में उहे उन खां निकिरी ॿाहिरि अचनि जी जी बिल्कुलु बिल्कुलु नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां जन तावन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि जो प्लस ॿियो असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां जन तावन कयो आहे उहो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो त नाज़रीन काॾे बि न वञिजो असां सां गॾु रहिजो हाणे वञूं था असां ब्रेक ते वेलकम बैक नाज़रीन तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में मां सैयद सदफ शाह तव्हां सां गॾु जीअं त नाज़रीन उमेद आहे त ख़ुशि हूंदा आबाद हूंदा ऐं असांजो प्रोग्राम शिद्दत सां ॾिसी रहिया हूंदा इन करे जो असां सां स्पेशल गेस्ट बि गॾु आहे ऐं पहिरीं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जिन असांजे प्रोग्राम सां तावन कयो आहे असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां तावन कयो आहे ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि जो प्लस ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां तावन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो
त नाज़रीन हाणे असां हलूं पंहिंजे स्पेशल गेस्ट ॾे मैडम कलसूम बबर साहिबा ॾे ऐं मैडम खां असां इलाही सातरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। वरी मैडम खे मां चवंदसि त मैडम असांखे ॿुधायो त तव्हांजो बचपन कीअं गुज़रियो, तव्हां कीअं रांदियूं खेॾियूं, तव्हां कीअं पढ़ाई ॾे तव्हांजो ज़हन आयो ऐं तव्हां कुझु नज़र विझो पंहिंजे बचपन ते त असां ॿुधूं ऐं असांजा नाज़रीन बि जेके ॿुधी रहिया आहिनि उहे बि ॿुधनि। महिरबानी सदफ़, तव्हां इलाही चवंदा आहिनि त जीअं नॉस्टैल्जिक तव्हां मूंखे हिकु पसे मंज़र में वठी रहिया आहियो त सो नंढपिण जीअं सम्झो त बेसिकली असांजो ॻोठु आहे महबूब ख़ान बबर ऐं अचे थो ज़िले नौशहरो फिरोज़ में। उतां खां बाबा जन जेके आहिनि से हिजरत करे टंडोजाम आया त तालीम जे सिलसिले में माशाल्लाह सां ॿार जेके आहिनि से पढ़ी वञनि ऐं पोइ ईअं सम्झो त 50 सालनि खां लॻभॻि जेको आहे सो टंडोजाम में ई माशाल्लाह जेके आहिनि से सेटल्ड आहियूं। बाबा जो तालुक बि ज़राअत सां ई वाबस्ता हुआ। सिंध गवर्नमेंट में जेके आहिनि से उहे बि फील्ड असिस्टेंट हुया ऐं माशाल्लाह सां असां 8 भाउ भेण आहियूं ऐं मां सभ खां नंढी आहियां। सो नंढे लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो जीअं लापरवाहीअ जो हिकिड़ो एरा हूंदो आहे। खेॾण में तमामु घणो पुरजोश हूंदी हुयमि, खेॾंदी ॾाढो हुयमि ऐं जेका मुंहिंजी शुरूआती तालीम हुई उहा टंडो अलाहियार में थी। अच्छा, इहा इन सिलसिले में छो त मुंहिंजूं जेके 2 वॾियूं भेनर हुयूं उहे हुयूं उस्ताद हुयूं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में। सो मुंहिंजी हिकु भेण जी पोस्टिंग हूंदी हुई टंडो अलाहियार में त उतां गॾु वञिणो पवंदो हुयो भेण सां ऐं उहा हूंदी मेहराण शुगर मिल टंडो अलाहियार, तव्हां ॿुधो हूंदो। उनजी कॉलोनी हूंदी, उते मां पहिरें खां वठी ऐं 4थे दर्जे ताईं उते पढ़ियमि। उहा हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत जीअं हिकिड़े ख्वाब जहिड़ी कॉलोनी हूंदी ऐं उते सीसॉ बि हूंदा, उते जेके आहिनि से स्विंग्स बि हूंदियूं, झूला तमामु घणा हूंदा, तमामु बहितरीनु कॉलोनी हूंदी। हिकिड़ो नंढिड़ो तलाउ बि उते वहंदो हो। मतिलबु जेकी ख्वाब जी दुनिया हुजे, मैडम तव्हां मूंखे बि ख्वाबनि जी दुनिया ॾे बिल्कुलु सदफ़, तव्हां मूंखे वठी विया आहियो त तव्हां मूंसां गॾु हलणु लाज़मी ठहंदो। असल में उहा मूंखे अञा ताईं न विसरंदी आहे ऐं हाणे बि मां माशाल्लाह सां वई हुयमि पर हाणे उहा ओड़ी न आहे न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके अॻु जा हूंदा हुया, बस में वेंदा हुआसीं तॾहिं बसूं बि साफ़ हूंदियूं हुयूं, पब्लिक ट्रांसपोर्ट बि साफ़ सुथिरो हूंदो हुयो। हाणे त तव्हां हालात ॾिसो पिया त गंदगी जी तरफ़ बि तमामु घणो माहौल वञी रहियो आहे। सो उते पोइ मां जीअं रिसेस थींदी हुई त मां स्विंग्स जी तरफ़, सीसा जी तरफ़ ऐं सभिनी छोकिरियुनि खे चवंदी हुयमि त हाणे मूंसां गॾु खेॾो, मूंसां गॾु हलो रिसेस। अच्छा, न हलंदो त मां तव्हांजी मिस खे, छो त मिस मुंहिंजी भेण हूंदी हुई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे भई हा उहो फ़ाइदो वठिणो पवंदो हो। पोइ सभु मूंसां गॾु हलंदा हुया, खेॾंदा हुया ऐं माशाल्लाह हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत जेको दौरु हुयो उहो मुंहिंजो हुते नंढपिणु ॾाढो ख़ूबसूरत गुज़रियो। ऐं तॾहिं ईमानदारी सां हर माण्हू पंहिंजो पंहिंजो कमु बि कंदो हुयो। यकीन मञो एॾा तॾहिं त सीउ जेके पवंदा हुआ उहे बि सख़्तु पवंदा हुआ टंडोजाम में। फॉगी माना मॉर्निंग्स हूंदियूं हुयूं ऐं असां निकिरंदा हुआसीं तक़रीबन 7 बजे सुबुह में त असां 8 बजे स्कूल पहुची वेंदा हुआसीं ऐं उतां 1 बजे निकिरंदा हुआसीं त 2 बजे असां टंडोजाम पहुची वेंदा हुआसीं। ऐं गुॾा गुॾियुनि सां तव्हां न खेॾी बेटा? न, उहो घटि। मां तव्हांखे उहो ई ॿुधायां पई, उहो इलाही घटि। मूंखे गुॾियूं ठाहे ॾियण वारी हूंदी मुंहिंजी वॾी भेण, उनखे थोरो टाइम हूंदो हुयो त मूंखे ठाहे ॾींदी हुई। पर अक्सर मां इहे शयूं घणियूं जेके पींघ ते लुॾणु, सीसा ते लुॾणु, इन्हनि शयुनि ते मुंहिंजो घणो हूंदो। ॿियो मूंखे पढ़ाईअ सां दिलचस्पी इहा हूंदी हुई त स्लेट ते लिखण जो ॾाढो शौक़ु हूंदो मूंखे। मुख़्तलिफ़ कलम गॾु करण जो शौक़ु हूंदो। कलम ईंदा ॾाढा ख़ूबसूरत ख़ूबसूरत, तॾहिं स्लेट नई वठण जो शौक़ु हूंदो, स्लेट जी ख़ुशबू वणंदी हुई। मतिलबु इलाही हिकिड़ो फैसिनेटेड वर्ड हुयो। माना हिकिड़ी स्लेट हुई, उन ते तव्हांखे सिंधी बि लिखणी आहे, उन ते तव्हांखे अंग बि लिखणा आहिनि, उन ते तव्हांखे अंग्रेज़ी बि लिखणी आहे। ऐं 4थे ताईं त ईअं ई पढ़ियासीं, ABC सरकारी स्कूलनि में पढ़िया आहियूं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ वरी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल टंडोजाम, उहो कॉलोनी में हुयो। 6 खां वठी मैट्रिक उते ई कईसीं ऐं उहो बि थोरो लापरवाही वारो ज़मानो हुयो। पर इहो ई आहे त तालीम पंहिंजे हिसाब सां। पोइ मैट्रिक खां पोइ वरी असां ज़ुबैदा गर्ल्स कॉलेज हैदराबाद में इंटर कई हितां हैदराबाद मां। ऐं तॾहिं असांजी प्रिंसिपल हुई मैडम कमर शाह, ॾाढी सख़्तु हुई ऐं डिसिप्लिन ॾाढो सुठो हुयो। जेको थोरो घणो शुरूआति थी सिखण जी उहा ज़ुबैदा कॉलेज मां थी।
पोइ असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़रई यूनिवर्सिटी सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम सिंध जी हिकिड़ी वाहिद ज़रई यूनिवर्सिटी आहे ऐं असां प्रिफरेंस इन करे ॾिनीसीं छो त असां लोकल हुयासीं टंडोजाम में रहूं पिया ऐं ज़रई यूनिवर्सिटी जी हिकिड़ी कारकर्दगी आहे त उहा पंहिंजे ग्रेजुएट्स खे बेरोज़गार नाहे छॾींदी इहो दिमाग़ में बि हुयो त माशाल्लाह जेके बि उन जा जेके ग्रेजुएट्स आहिनि न किथे माशाल्लाह रोज़गार जे हिसाब सां उहे सेटल डाउन थी वेंदा आहिनि त जेका वधीक सीरियसनेस मूं आंदी पढ़ाईअ में उहा आंदी यूनिवर्सिटी लेवल खां पोइ इलाही दिलि लॻाए पढ़ियो ऐं शाम में ट्यूशन्स बि ॾींदी हुयमि थोरो सेल्फ सफिशिएंट बि थियणु शुरू करे छॾियो ऐं अल्हम्दुलिल्लाह मां BSc सॉइल साइंस में कई ऐं सिल्वर मेडलिस्ट आहियां पंहिंजी यूनिवर्सिटी जी ऐं उन खां पोइ MSc कई उन में बि माशाल्लाह सिल्वर मेडलिस्ट आहियां विथ गिल्टेज फ्रॉम चांसलर डबल वेरी गुड थैंक यू सो मच अल्हम्दुलिल्लाह बसि अल्लाह साईं जा करम आहिनि ऐं अम्मा जूं दुआऊं आहिनि मां इन ॻाल्हि ते घणो बिलीव कंदी आहियां असां पंहिंजे अंदरि एतिरी कोन हूंदी आहे सहकार पर तव्हांजे वॾनि जूं दुआऊं तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि त पोइ अल्लाह ताला तव्हांजा बेड़ा पार कंदो आहे पोइ जीअं ई 2007 में मूं MSc कई त मूंखे लसपिला यूनिवर्सिटी में ऑफर आई ऐं मूं हुते रिटन वग़ैरह पास कयो त पोइ उन्हनि चयो त तव्हां असां वटि एज़ अ लेक्चरर त अल्हम्दुलिल्लाह जनवरी में मूं मास्टर्स कई ऐं अप्रैल में मां एज़ अ लेक्चरर हुते लसपिला यूनिवर्सिटी ऑफ एग्रीकल्चर वाटर एंड मेरीन साइंसिस उथल में उते तक़रीबन 2011 ताईं सर्व कयो एज़ अ लेक्चरर पोइ इहो ई हूंदो त अम्मा चवंदी परदेस आहे जीअं पाण सिंधी चवंदा आहियूं सो इहो ॿुधी मूं कमीशन में त अप्लाई करे छॾियो 2008 खां पोइ जीअं पाण थोरी देरि सवेर थी वञे सिंध पब्लिक सर्विस कमीशन में त 2011 जी शुरूआति में मुंहिंजो इंटरव्यू थियो ऐं मां इंटरव्यू में माशाल्लाह सां जेको अपीयर थियमि अम्मा जे ई चवण ते हालांकि मूंखे हुते VC साहिबु चवनि पिया तोखे AP था कयूं तूं न वञ वापसि सिंध त अल्हम्दुलिल्लाह हुते बि मुंहिंजी इलाही सुठी प्रोग्रेस हुई पोइ जीअं अपीयर थियमि त माशाल्लाह इंटरव्यू ॾाढो सुठो थियो ऐं जेके पैनल में जज साहिबु हुआ त उन्हनि मूंखे इहो ई चयो त बाबा सोचे सम्झे त छोकिरी सफ़ा चेरी आहे 18 ग्रेड छॾे 17 ते काॾे थी अचे सो मां चयो त मां कॾहिं लालच जे हिसाब सां एक्सपेक्ट सां कॾहिं सोचियो न आहे पर मुंहिंजी अम्मा चए थी त परदेस आहे तोखे जेकॾहिं जॉब करणी आहे त पोइ मिले थी पंहिंजे सूबे में त वापसि अची वञ ऐं पोइ मूंखे जज साहिबु चयो त पोइ तूं सोचे ॿुधाइजांइ तूं वाक़ई जेकॾहिं विड्रॉ करीं थी पंहिंजो ग्रेड त राति जो ॿुधाइजांइ पर तो सॼी सिंध पब्लिक सर्विस कमीशन में टॉप कई आहे त अल्हम्दुलिल्लाह उहो उते टॉप कई त पोइ मूं गवर्नमेंट ऑफ सिंध जॉइन कई ऐं उन खां पोइ 2012 में मूंखे ऑफर आई उतां मलेशिया खां ऐं मुंहिंजे अल्हम्दुलिल्लाह करियर में इहो आहे त मूं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां या गवर्नमेंट ऑफ सिंध खां पंहिंजी तालीम जे हिसाब सां कॾहिं का स्कॉलरशिप अवेल न कई आहे मां तक़रीबन उतां जो पैसो मलेशिया वारनि जो प्रोजेक्ट हो उन्हनि मूंखे घुरायो हुयो त उते मां हली वई हुयमि ऐं उते बि एज़ अ टीचिंग इंग्लिश टीचिंग कोलालमपुर एम्बेसी में पढ़ाईंदी हुयमि सो उते बि थोरो तजुर्बो सुठो रहियो माशाल्लाह सां त 2012 खां वठी ऐं 16 ताईं मां PhD कई मलेशिया में ॾाढो सुठो हिकिड़ो सफ़र गुज़रियो असल जेका तव्हांखे रिसर्च जी सुञाण मिले थी ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां शयूं कंदा त सिखंदा ऐं मां इन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां लर्निंग बाय डूइंग त वंस यू विल डू एंड देन यू विल लर्न त मैडम तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़ियूं जॻहियूं आहिनि जेके तव्हांजी पसंदि जूं आहिनि तव्हां उते घुमण वेंदा हूंदो या तव्हांखे खाइण में छा पसंदि आहे या तव्हां पाण कुकिंग कंदा आहियो हा कुकिंग मां कंदी आहियां माशाल्लाह ॾाढी सुठी कंदी आहियां कुकिंग मां ईअं सिखी सदफ़ जॾहिं मां लसपिला यूनिवर्सिटी जॉइन कई उन वक़्त ताईं मूंखे सिर्फ़ु चांहि काढ़ण ईंदी हुई जॾहिं मां लसपिला यूनिवर्सिटी जॉइन कई पर जॾहिं मां उन्हनि जी मेस ॾिठी ऐं मां चवणु नथी चाहियां पर मतिलबु उहो सभु शयूं मूंखे थोरियूं नागवार गुज़रियूं मथां कॾहिं लसपिला वारा ॿुधी वठनि त चवनि त साईं शिकायत थी करे पर पोइ मां थोरो टेस्ट कॉन्शियस हूंदी हुयमि ऐं माशाल्लाह घर में इलाही सुठो पचंदो हुयो भेणूं मुंहिंजूं ॾाढियूं माशाल्लाह बहितरीनु कुक हुयूं त पोइ मां तॾहिं हूंदो वायरलेस PTCL उते मोबाइल सर्विस बि न हूंदी जॾहिं मां वई हुयमि उथल में त उते पोइ मां वायरलेस हर वक़्तु कनि ते लॻाए ऐं पंहिंजी भेण खां रेसिपीज़ पुछी करे ऐं कुकिंग स्टार्ट कई त मां चयुमि त न मां त इन टेस्ट ते कम्प्रोमाइज़ नथी करे सघां मूंखे त फूडी हुयमि थोरो उन हिसाब सां पोइ पाण ई सिखियो आस्ते आस्ते कुझु साड़ियूं शयूं कुझु पकियूं कुझु कयूं पर अल्हम्दुलिल्लाह हाणे मां माशाल्लाह एक्सपर्ट कुक आहियां हाणे माना मां पंहिंजी भेणुनि खां बि वधीक सुठो पचाईंदी आहियां छा सुठो पचाए वेंदा आहियो मां अल्हम्दुलिल्लाह बिरयानी ॾाढी सुठी पचाईंदी आहियां मटन जा जेको मटन जी कढ़ाई थी वई मटन जा कोफ्ता थी विया ऐं मच्छी जेका असां सिंधी सेकियल खाईंदा आहियूं
बोड़ में पचंदी आहे पलो अञा ताईं मूं ट्राए न कयो आहे पर मच्छी माशाल्लाह जेका दरिया जी मच्छी उहा ॾाढी सुठी पचाईंदी आहियां मां ऐं घुमण जूं जॻहियूं मैडम घुमण जे हिसाब सां मुंहिंजो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त मूंखे हिस्टोरिकल प्लेसिस ॾाढियूं अट्रैक्ट कंदियूं आहिनि जेके तारीख़ी जॻहियूं आहिनि उहे मूंखे ॾाढियूं अट्रैक्ट कंदियूं आहिनि मां जॾहिं तुर्की वई हुयमि पंहिंजी पोस्टडॉक जे सिलसिले में तुर्की मुंहिंजो मोस्ट फेवरेट माना हाली फ़िलहाल हिन वक़्त ताईं मोस्ट फेवरेट मुल्क आहे छो त हुनजो हिकु हिकु चपो ख़ूबसूरत आहे ऐं मां एक्सप्लोर बि ॾाढो कयो अल्हम्दुलिल्लाह मां 4 टाइम्स वियमि ऐं 4 टाइम्स मां माना हुनखे डिफरेंट एस्पेक्ट सां एक्सप्लोर कयो तव्हां हुननि जो इज़मीर ॾिसो इस्तंबुल ॾिसो अंतालिया ॾिसो बुर्सा कोन्या मौलाना रूमी जो शहरु आहे त माना बहितरीन ख़ूबसूरत ऐं चवंदा आहिनि न इस्तंबुल खे जीअं मैजिकल सिटी त बिल्कुलु सच चवंदा आहिनि उहो वाक़ई जादुई शहरु आहे तक़रीबन 3000 मस्जिदूं आहिनि उते ऐं जॾहिं अज़ान जा आवाज़ गूंजंदा आहिनि त उहे तव्हांजे रूह खे जेके स्पिरिचुअल फीलिंग्स आहिनि न उहे तमामु पीक ते पहुची वेंदियूं आहिनि त हिस्टोरिकल प्लेसिस पंहिंजो सिंध थी वियो मूंखे कोठ ॾिजी जो किलो ॾाढो पसंदि आहे बेसिकली सिंध त माशाल्लाह सॼो ई ख़ूबसूरत आहे सिंध समूरो सोन जीअं चइबो आहे न सो इन हिसाब सां हिस्टोरिकल प्लेसिस मूंखे ॾाढियूं पसंदि आहिनि मलेशिया में हिकिड़ी हूंदी मलाका जीअं उन्हनि जा सुल्तान हूंदा हुआ पुराणा उन जे हिसाब सां हिकिड़ी नंढड़ो शहरु आहे उहो ॾाढो पसंदि हूंदो असांजी यूनिवर्सिटी खां तक़रीबन 60 किलोमीटर जे फ़ासिले ते हूंदो हो पर जीअं मां तव्हांखे चयो डेवलप्ड कंट्री हुई गाॾियूं सस्तियूं हुयूं पेट्रोल बि सस्तो हुयो ऐं पोइ गाॾी बि वरितीसीं पेट्रोल बि अफोर्ड करे वठंदा हुआसीं त पोइ एटलीस्ट एक्सप्लोर कंदा हुआसीं शयुनि खे सो इन हिसाब सां त खाधे पीते जो जेकॾहिं कंपेयर कयूं त तुर्की खाधे पीते में मलेशिया खां क़दरे बहितर आहे हाणे मैडम तव्हां सां इलाही ॻाल्हि ॿोल थी ऐं इलाही फ्रूटफुल ऐं इलाही ज़बरदस्त तव्हां ॻाल्हायो असांजे प्रोग्राम सुबुह में राण जे मंच खे इलाही ज़बरदस्त करे छॾियो जीअं त हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु पियो थिए ऐं तव्हां ॿुधायो त तव्हांखे हिते सुबुह में राण में अची कीअं महसूसु थियो प्रोग्राम में को मैसेज ॾियो जी महिरबानी सदफ़ मूंखे तमामु घणो सुठो लॻो तव्हांजो ख़ासि करे आख़िरी सेगमेंट तव्हां मूंखे पंहिंजे माज़ी जी तरफ़ वठी विया ऐं मूंखे रिफ्रेश करे छॾियो माशाल्लाह सां मुंहिंजो मैसेज इहो ई हुयो जीअं पाण शुरूअ में बि थोरो ॻाल्हियुनि खे कयोसीं त हिकिड़ो मस्बत रवैयो पंहिंजे इक़्तिदार में अपनायो पंहिंजी पर्सनैलिटी खे मनफ़ी शयुनि खां परे रखो मनफ़ी ख़्यालात खां परे रखो अलाह में तवक्कल रखो ऐं अलाह हर शइ खे इनशाला बहितर कारसाज़ आहे उहो कीअं थो ओवरकम करे कीअं थो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि त ख़ुश्कसाली ईंदी एक्सट्रीम फ्लड्स ईंदा कुझु बि ईंदा पर जेकॾहिं असां ऑप्टिमिस्टिक आहियूं असां अलाह में उमेदु रखूं था त अलाह बहितर कंदो बिल्कुलु अलाह साईं जेको आहे सो जॾहिं यूसुफ खे खूह मां बचाए सघे थो त असांखे बि इन्हनि सभिनी डिज़ास्टर्स खां बचाईंदो ऐं इनशाला असांजी धरती तमामु घणी तरक़ी कंदी ख़ुशहाल थींदी बसि इहा ई दुआ आहे असांखे पंहिंजे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुल्क आहे त असां आहियूं ऐं असांखे हमेशह पंहिंजे मुल्क जे लाइ दुआगो रहणु खपे ऐं कुझु एफर्ट्स बि वठणु खपे थैंक यू मैडम महिरबानी जीअं त नाज़रीन मैडम सां ॻाल्हि ॿोल थी ऐं मैडम जेको ॿुधायो त असांखे त जेके असां पंहिंजी पुराणियूं प्रैक्टिसिस आहिनि असांजे हारियुनि खे उहे करणु खपनि ज़मीनुनि में जीअं बर्सिंग जो ॿुधाई अहिड़ियुनि शयुनि जो त इहे बि वरी यानी ॿीहर पोखियूं वञनि त इहे बहितर रहंदियूं असांजी ज़मीनुनि लाइ ऐं ॿियो त मैडम जेको ॿुधायो त असांखे मुस्बत रवैयो रखणु घुरिजे उहो मां बि हमेशह तव्हांखे चवंदी रहंदी आहियां त पंहिंजो मुस्बत रवैयो रखियो ऐं जेको मुनफ़ी ख़्याल आहिनि उहे दिमाग़ में न आणियो ऐं पंहिंजे अलाह ते तवकुल कयो मौला अबेड़ा पार करण वारो आहे ऐं मौला ॾिसण वारो आहे ऐं मौला ई सभु कुझु करण वारो आहे ठीकु आहे नाज़रीन जीअं त असांजे प्रोग्राम जो हाणे वक़्तु ख़तमु थो थिए इन खां अॻु में असां जंहिं असांजे प्रोग्राम सां प्रोडक्ट ताउन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि जो प्लस ॿियो असांजे प्रोग्राम सुबुह में राण सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो जीअं त नाज़रीन वरी असां सुभाणे मिलंदासीं ऐं इन असांजे प्रोग्राम जो वक़्तु थिए थो ख़तमु अलाह भाई